अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूअर्स के कीअं आहियो ठीक आहियो ख़ुश आहियो तबियतूं ठीक आहिनि ज़िंदगी कीअं आहे ज़िंदगी कॾहिं कॾहिं डिफरेंट भी लॻंदी आहे कॾहिं कॾहिं सुहिणी भी लॻंदी आहे कॾहिं कॾहिं अहिड़ी भी लॻंदी आहे जहिड़ी हिन वक़्तु मां लॻी रही आहियां ज़िंदगी में पर जी अॼु ज़िंदगी थोड़ी सी ख़ूबसूरत लॻी रही आहे बिकॉज मौसम जेको आहे न उहो ॾाढो ख़ूबसूरत हो अॼु ॿाहिरि अॼु एक्चुअली लॻो पिए एतिरनि ॾींहंनि खां पोइ त फाइनली राति खां पोइ सुबुह बि थींदी आहे अदरवाइज़ त ईअं पियो लॻो त राति खां पोइ सुबुह जो जेको पार्ट उहो किथे किथे माइनस थी वेंदो किथे उहो असां फॉरवर्ड करे वीडियोज़ ॾिसंदा आहियूं ईअं लॻंदो ज़िंदगी मां उहो सुबुह वारो जेको पार्ट आहे उहो कंहिं फॉरवर्ड करे छॾियो आहे राति खां पोइ हिकदमि सां ॾींहुं अची वियो आहे पर अॼु अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी फील न हुई अॼु अलाह जो शुक्र आहे त काफ़ी मौसम कुझु ॿियूं कहाणियूं ॿुधाए रहियो हो छा ही ॻाल्हि थी वञे अगरि इहो मौसम शाम ताईं ईअं ई रहे ऐं हींअर जेके ख़ूबसूरत सां बादल छायल आहिनि छा ही ॻाल्हि थिए त उहो ॾींहुं जेको न गरम ॾींहुं थींदो आहे ओॾी महिल बि अहिड़ा बादल नज़र अचनि ओॾी महिल बि अहिड़ी फील असांखे नज़र अचे त छा ही ॻाल्हि थी वञे पर जी ही फील जेसि ताईं आहे तेसि ताईं अॼु छो त ही उहो एरा आहे जून जुलाई जो जंहिंमें असां छुटियूं इंजॉय कंदा आहियूं ऐं जंहिंमें असां नॉर्मली छो त ॿार जेके आहिनि उहे स्कूल न वेंदा आहिनि त असांजूं काफ़ी सारियूं अहिड़ियूं मदर्स बि हूंदियूं आहिनि जेके हस्बैंड्स खे चवंदियूं आहिनि त ठीकु आहे ॿार त स्कूल न पिया आहिनि असां निंड पूरी पिया कयूं तव्हां वञो तव्हां कैंटीन में किथे नाश्तो करे वठिजो काफ़ी दफ़ा ईअं बि थींदो आहे सो उहे तमामु जेके मदर्स आहिनि उहे अॼु जो मौसम मिस कंदियूं जेके हिन वक़्तु असां शो न ॾिसी रहियूं आहिनि पर जेके ॾिसी रहियूं आहिनि वञो पंहिंजी खिड़कियुनि जा जेके पर्दा आहिनि उहे हटायो ऐं थोरी देरि लाइ एसियूं बंदि करे खिड़कियूं खोलियो ताकी उहा जेका फ्रेश एयर हिन वक़्तु अची रही आहे ऐं कराची में स्पेसिफिकली रहंदड़ माण्हू जे लाइ उहा जेका फ्रेश एयर अची रही आहे उनखे इंजॉय कयो गॾोगॾु जी कल्ह जीअं असां तव्हांजे साम्हूं तव्हांखे जीअं असां ॿुधायो त जी बारिश जेको सिलसिलो इनशाला थींदो कल्ह बिल्कुलु थियो बट अॼु बि प्रिडिक्शन कुझु ईअं ई आहे सो अॼु बि आसरात कुझु ईअं ई आहिनि त ख़ूबसूरत मौसम कराची में असांखे नज़र ईंदो असां हमेशह इहो पियो सोचियो त जी पंजाब जे साइड ते बरसातूं थियनि पियूं पर छो कराची खां जेके असांजा बादल आहिनि उहे छो नाराज़ आहिनि पर हाणे उहे बादल जेके आहिनि किथे इहो प्री मॉनसून चयो थो वञे बट किथे इहो सिलसिलो मॉनसून जो शुरू चयो थो वञे जेको हींअर थियो आहे कराची में सो जी इन ई वेदर खे ईअं ई प्यारे वेदर खे ईअं ई प्यारी ॻाल्हियुनि सां इंजॉय कंदासीं ऐं पंहिंजे शो खे बि इनशाला प्यारो कंदासीं इनशाला एतिरो सुठो कंदासीं जेको अॼु जेका मौसम जेका फील असांखे ॾिनी आहे न ओड़ी ई फील असां तव्हांजे घरनि ताईं पहुचाए सघूं तव्हांजे दिलनि ताईं पहुचाए सघूं प्रोग्राम में जीअं असांजे ॿियनि साथियुनि जो साथ हूंदो आहे एंटरटेनमेंट जो भरपूर मुज़ाहिरो करण जे लाइ असां गॾु हमेशह हाशिम भाई गॾु हूंदा आहिनि अस्सलाम वालेकुम हाशिम भाई वालेकुम छा हाल आहे ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक तबियत ठीक हाशिम भाई फिट फाट ज़िंदगी कीअं आहे जिंदगी भी बेहतरीन आहे अॼु स्पेसिफिकली अॼोकी ज़िंदगी कीअं आहे हाशिम भाई सुबुह ॾिसण खां पोइ अॼोकी ज़िंदगी तमामु बहितरीन आहे छो मौसम काफ़ी तब्दीली तरफ़ वञे पियो अल्हम्दुलिल्लाह ऐं हिकु त मौसम हूंदो आहे न हिकु आराम सां तब्दील थींदो आहे त ठीकु आहे ख़बर पवंदी आहे पर हिकदमि इलाही गर्मी खां पोइ जॾहिं अहिड़ो मौसम मिलंदो आहे न त पोइ दिलि ख़ुशि थींदी आहे इंसान जी वही न तब्दीली फील बि थींदी आहे ऐं उहा तबियतनि में बि ईंदी आहे तव्हांजी नेचर में बि ईंदी आहे तव्हांजे ॻाल्हाइण में बि ईंदी आहे तव्हांजी ॿियनि शयुनि में बि ईंदी आहे सो जी इन ई प्यारनि ॻाल्हियुनि सां गॾु पंहिंजे महिमान जी तरफ़ वञणु चाहियूं था हिन वक़्तु असां गॾु जेके महिमान तशरीफ़ फरमा आहिनि सभिनी खां पहिरीं मां हिन तरफ़ वञणु चाहियां थी जनाब पाण जी असांजी फील्ड सां बि तालुक़ु रखनि था पाण TV होस्ट बि आहिनि गॾोगॾु जी एंकर पर्सन बि रहिया आहिनि एक्टिंग में बि माशाल्लाह सां महारत हासिल अथनि गॾोगॾु पाण न सिर्फ़ु एसि ताईं पंहिंजी फील्ड खे पंहिंजा जेके हुनर आहिनि उन्हनि खे एसि ताईं रखियो अथनि पर पाण जनाब जी रिसर्चर बि आहिनि गॾोगॾु जी मैनेजमेंट प्रोफेशनल बि आहिनि असां गॾु तशरीफ़ रखनि था काशिफ सिद्दीकी साहब अस्सलाम वालेकुम कीअं हो ठीक आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीक आहे ज़िंदगी कीअं आहे काशिफ साहब ज़िंदगी जिदोजहद जो नालो आहे जिदोजहद जारी आहे ऐं उहा जिदोजहद तव्हांजे NGO सां मुंसलिक थियण में बि नज़र ईंदी आहे हर तबक़े फ़िक्र सां ज़िंदगी जे हर शोबे सां पर्सनल लाइफ प्रोफेशनल लाइफ बिल्कुलु ईअं ई आहे अच्छा जी खोड़ सारी ॻाल्हियूं ॿियूं बि प्रोग्राम में कंदासीं हिकु ॿिया महिमान आहिनि जल्दी सां उन्हनि जो तारुफ़ बि मां पंहिंजे नाज़रीन सां कराइण थी चाहियां उहे महिमान आहिनि जिन सां अगेन जेके माण्हू काफ़ी अरसे खां ई मॉर्निंग शो ॾिसी रहिया आहिनि यार अॼु मूंखे लॻे पियो TV जो रंग केॾीमहिल कुझु पियो थिए कहाँ भई हमारा टेक्निकल स्टाफ कहाँ चला गया है अच्छा जी हिते मां थोरो सो उन्हनि जी तरफ़ वञणु चाहींदमि काफ़ी दफ़ा काफ़ी जॻहियुनि ते हिननि सां मुलाक़ात थी आहे काफ़ी सुठियूं टॉपिक्स ते बि जनाब सां ॻाल्हि थी आहे पाण बि जनाब एज़ एन रिसर्च एसोसिएट हिकु यूनिवर्सिटी में पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि गॾोगॾु पाण स्कॉलर बि आहिनि जॾहिं तव्हां आर्कियोलॉजी जी ॻाल्हि कयो था त उते बि जनाब जी महारत नज़र अचे थी पाण जनाब राइटर बि आहिनि असां गॾु अमीन जोय साहब आहिनि जेके तशरीफ़ रखनि था अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं हो ठीकु आहियो ख़ुशि आहियो ठीक ठाक तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी कीअं आहे
क्वेश्चन ॾाढो पुराणो थी वियो आहे क्वेश्चन केतिरो असां पुराणा थी वियासीं तव्हां सवाल जी अॼु ॻाल्हि था तव्हां खां बि हिन क्वेश्चन जो जवाबु पुछंदासीं जी तव्हां ॿुधायो व्यूअर्स खे प्लीज़ यार वाकई कॾहिं के पुछियो ई न असां छा कयूं बे असांजी ज़िंदगी त सदाबहार वांगुरु ॾाढी ख़ूबसूरत आहे आउं सम्झां थो त ज़िंदगी अंदर जो एहसास जो नालो आहे जॾहिं अंदर जी कैफ़ियत जेका आहे जेका हूंदी आहे उनखे रिफ्लेक्ट कंदो आहे माण्हू जीअं अंदर जो एहसास जेका कैफ़ियत हूंदी आहे उनखे जीअं ॿाहिरीं ज़िंदगी आहे उन में जेको माण्हू फील कंदो आहे महसूसु कंदो आहे जेकॾहिं अंदरि ॾुख आहे को अहज आहे का तकलीफ़ आहे त पोइ त ज़िंदगी सूर आहे सरोम दुखम दुखम पर जेकॾहिं अंदरां कैफ़ियत सुठी आहे ख़ुशि आहे मूड चङो आहे त पोइ ज़िंदगी बाग़बार आहे हुन जे लाइ ख़ुशियुनि जो खज़ानो आहे बिल्कुल इहा वाकई सही ॻाल्हि आहे त जेको तव्हांजो अंदरि आहे उहो रिफ्लेक्ट कंदो आहे उहो तव्हांजी ज़िंदगी खे रिफ्लेक्ट कंदो आहे कुझु ॾींहं अॻु का असां सोशल मीडिया ते काफ़ी ज़माने खां पोइ आहियूं हिकु ज़मानो असां पहिरीं इंडस्ट्री में ईअं ई गुज़ारियो आहे अखियूं बंदि करे पोइ ज़माने खां पोइ गुज़िरियल महीने असां सोशल मीडिया ते क़दम रखियो आहे त किथे मूंखे कंहिं चयो त यार अहिड़ा कॉमेंट्स अचनि था तव्हां डिलीट छो नथा कयो अहिड़ा कॉमेंट्स मुंहिंजे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि आई मां चयो यार डिलीट करे मिलंदो छा ऐं अगरि केरु कॉमेंट करे थो चवंदा न हर कंहिंजी पंहिंजी राय हूंदी आहे उहो पंहिंजी राय जो इज़हार करे थो बट ख़ुशी मूंखे इहा थींदी आहे त माण्हू स्पेसिफिकली टाइम कढनि था हिकु त माण्हू चवंदा को सुठो कमु करण जे लाइ माण्हू टाइम कढियो आहे ठीकु आहे माण्हू हुनखे अप्रिशिएट करे पर माण्हू स्पेसिफिकली टाइम कढनि था तव्हांजे उन सर्टन पेज ते वञनि था उन पूरी वीडियो खे ॾिसनि था उन खां पोइ उन जे बारे में कॉमेंट करनि था पॉजिटिव और नेगेटिव हिकु अलॻि ॻाल्हि आहे पर सिर्फ़ु एतिरो तव्हां फ्रेम ॾिसो न त कंहिं माण्हू एतिरा मिंट एतिरा सेकेंड्स तव्हांजे लाइ कढिया फीडबैक इज़ इम्पोर्टेंट यस बिल्कुलु बिल्कुलु ऐं उन नेगेटिव फीडबैक जे करे जेको तव्हांखे 2 या 3 जी सूरत में मिले थो जेके 50 100 200 300 400 जेके सुठा फीडबैक्स आहिनि उन्हनि खे तव्हां छो था विसारियो सो फोकस हमेशह तव्हांजो उन जॻह ते हुजणु खपे जेका शइ सुठी हुजे एंड अगेन जॾहिं तव्हां पॉज़िटिव हुजे यस अगेन तव्हां जॾहिं अंदरि पॉज़िटिव हूंदो ऑटोमेटिकली तव्हां उन्हनि कॉमेंट्स खे इग्नोर करे था उन्हनि तमामु सुठनि कॉमेंट्स जी तरफ़ ईंदो ज़िंदगी जो फन बि इहो ई आहे त पॉज़िटिविटी खे स्प्रेड करे न माण्हू नेगेटिविटी खे हज़म करे ॾुख सूर भले अंदरि हुजनि पर मुंहं ते मुर्क हुजे ॿियनि जे लाइ तव्हां वटि आजियां हुजे हा बिल्कुलु बिल्कुलु एक्चुअली असांजे चेहरनि ते त मुर्क आहे मां चाहियां थी असांजे नाज़रीन जे चेहरनि ते बि असां मुर्क सजायूं ऐं हाशिम भाई तरफ़ वञूं हाशिम भाई छा ख़्यालु आहे को अहिड़ो मुर्क भरियो गानो सुर भरियो गानो असां मुर्क भरियो गानो खणंदा आहियूं ज़िंदगी ख़ूबसूरत लॻे हा जंहिंसां ज़िंदगी ख़ूबसूरत लॻे हीअ हसी ज़िंदगी गुज़री वई अहिड़ो कुझु न खपे असांखे ख़बरदार हाशिम भाई बसि हाशिम भाई ख़बरदार अहिड़ो कुझु असांखे तव्हां ॿुधायो त अच्छा हिकिड़ी ॻाल्हि आहे हूअं जेको इहे जेके सैड सॉन्ग्स हूंदा आहिनि मां कॾहिं कॾहिं सोचींदी आहियां कॾहिं थोरी देरि पहिरीं बि असां मेकअप रूम में अहिड़ो ई को सैड गानो ॿुधी रहियासीं जंहिंजी म्यूज़िक ॾाढी ज़बरदस्त हुई त ॾाढो मज़ो पियो आयो गाने में ऐं असां इंजॉय पिया कयो त कॾहिं अहिड़ा सैड गाना बि तव्हांखे मुस्कुराहट ॾींदा आहिनि हाशिम भाई हाँ मेलोडी ऐं म्यूज़िक हा सो असां सैड गाननि सां माण्हुनि खे मुस्कुराहट ॾियण जी कोशिशि था कयूं छा ख़्यालु आहे ख़बर आहे मां वधीक मुस्कुराईंदो आहियां जी हाशिम भाई पूरा न थिया ॼण त थर
सही का खबर ही न पई ये हसी जिंदगी यार मज़ो कद ख़्वासूं तो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो मुझे जोड़ो टुटो मोकिलाए मूंखां खिलंदे रोवंदे अलविदा वई चई का ख़बर थोरो बेसहारे ओ परे जीअं भई का ख़बर ई न पई ये हसी ज़िंदगी गुज़री वई ख़्वाब हो या हवा का ख़बर ई न पई ओ भाई हिकु ॻाल्हि त मतिलबु गारंटीड आहे त इन गाने खां पोइ ज़िंदगी वाक़ई हसीन लॻे थी हालांकि त गुज़री न आहे अल्हम्दुलिल्लाह गुज़री रही आहे उन ई हसीन मनाज़िर सां गॾु गुज़री रही आहे पर इन गाने खां पोइ वाक़ई ज़िंदगी कुझु ख़ूबसूरत बि लॻे हाशिम भाई इहो छा सीक्रेट छा आहे हिन गाने जे पोयां काशिफ भाई फ्रीक्वेंसी आहे किथे उहा फ्रीक्वेंसी तव्हांजी किथे कनेक्ट थी आहे कहिड़े रेडियो सां कनेक्ट थी आहे हाणे जीअं मॉर्निंग में पाण जी सुबुह सां उथूं था को बि सॉन्ग या को बि वाक़ियो थिए थो त उहो सॼो ॾींहुं उन तरीक़े सां त हाणे हीउ जेको टेम्पो अॼु सेट थियो आहे धरती जे मॉर्निंग शो में त हसी ज़िंदगी यारा माण्हू हसी यादूं यादि बि कंदो ऐं हसीन यादुनि खे संभालण जे लाइ पकड़ण जे लाइ कोशिशूं बि कंदो थोरी देरि खां पोइ असां पुछंदासीं कहिड़ियूं यादियूं आहिनि जेके यादि थियूं अचनि छा ख़्यालु आहे मीन साहब उन खां पोइ माण्हू उहे यादूं जॾहिं ईंदियूं आहिनि त पोइ सोचींदो आहे त मूं लाइफ में हीअं बि कयो हीअं बि थियो का अहिड़ी दिलरुबा हसीन आई मुंहिंजी ज़िंदगीअ में ऐं उहा धोखो ॾेई वई हली पोइ उन यादुनि खे यादि करण जे लाइ गानो हाशिम भाई ज़िंदगी में अहिड़ी का यादि कोन्हे अहिड़ी कान्हे का यादि कोन्हे बुढ़ापे में हूंदी ओ जॾहिं अचे बुढ़ापो पोइ ॾिठो वेंदो अञा चांस आहे वक़्त जो ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कई त नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी प्यारनि माण्हुनि खे प्यारी मॉर्निंग में तव्हां सभिनी खे भली कार हिकु दफ़ो ॿीहर ऐं ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम में थी रहियूं आहिनि ऐं थींदियूं ई रहंदियूं हिकु ॿी ख़ूबसूरती प्रोग्राम में असां सां गॾु जॉइन कयो आहे जिन असां गॾु हिकु अहिड़ी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे जेका पाण एज़ एन बिज़नेस वुमेन बि कमु करे रहियूं आहिनि गॾोगॾु सोशल एक्टिविस्ट बि आहिनि असां गॾु तशरीफ़ रखनि थियूं मोहतरमा आयशा खानी साहिबा जेके आहिनि उहे तशरीफ़ रखनि थियूं अस्सलाम वालेकुम कीअं हो ठीकु आहियो ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह तबीयत ठीक है जी बिल्कुल जिंदगी की है आयशा साहिबा बस बिजी बिजी कितनी बिजी है बिजी इस हवाले से कि काफ़ी सारी चीज़ों के साथ हम इन्वॉल्व होकर काम में लगे रहते हैं तो और अच्छा है मेरे ख्याल से बिजी रहना भी चाहिए बहुत अच्छी बात है मैं मुझसे कभी कोई पूछता है कि यार आप सुबह से 8 बजे की घर से निकलती हैं और फिर 9 बजे रात को घर जा रही होती हैं तो कभी किसी ने ऐसे कहा कि यार करना क्या इतना काम करके करना क्या है बट मुझे ऐसा लगता है कि अगर आपके पास वक्त है और आप वो वक्त सही जगह पे यूटिलाइज नहीं कर रहे तो आप वो ज़ाया कर रहे हैं काम कर रहे हैं नहीं कर रही है एक अलग बात है अगर शायद वो हमारी हाउस वाइफ जिनके पास घर में इससे ज़्यादा इंपॉर्टेंट काम है तो बहुत अच्छी बात है अगर नहीं है तो मेरा ये ख्याल है आपके पास एक्टिविटी होनी चाहिए तो आप बुराइयों से भी बच जाते हैं यही बात है ना नेगेटिविटी से बच जाते हैं और आई थिंक हाउस वाइफ भी अगर है ना तो जितना औरतों को टाइम को मैनेज करना आता है ना बस ये अल्लाह की तरफ से क्वालिटी है बहुत सारी चीज़ों को साथ लेके चलती भी हैं और मैनेज भी कर लेती हैं तो मुझे लगता है कि उनको ज़रूर अपने टाइम को यूटिलाइज करने के पॉजिटिव चीज़ों में लेकर आना चाहिए हाँ बहुत ज़रूरी
ज़रूरी आहे. अच्छा जी, अॼु सुबुह ई स्टार्ट पॉज़िटिविटी खां थी आहे, त मूंखे लॻे थो अॼु सॼो ॾींहुं, हूअं बि अॼु फ्राइडे आहे, त मूंखे लॻे थो त अॼु सॼो ॾींहुं ॾाढो पॉज़िटिव गुज़रंदो, ॾाढो प्यारो गुज़रंदो, ॾाढो ख़ूबसूरत गुज़रंदो. अच्छा जी, हिते असां थोरी सी ॻाल्हियूं मां अहिड़ी शामिल थी करणु चाहियां जेके कॾहिं कॾहिं मूंखे ईअं लॻंदो आहे त तव्हां इहे सभु ॻाल्हियूं, एंटरटेनमेंट बि ज़रूरी आहे, ख़ूबसूरत ॻाल्हियूं बि ज़रूरी आहिनि, पर कॾहिं कॾहिं के कमकार जूं ॻाल्हियूं बि ॾाढियूं ज़रूरी आहिनि. तव्हांजी रिसर्च जी तरफ़ थोरो सो नज़र विझणु चाहियां थी ऐं ॾाढो जिदोजहद सां एज़ अ फ्रीलांसर बि इदारनि सां गॾु बि तव्हांजी रिसर्च थी रही आहे. थोरो सो पंहिंजी उन रिसर्च जी नज़र सां पंहिंजे लफ़्ज़नि में उनखे समोए असांजे नाज़रीन ताईं लफ़्ज़ पहुचाइजो. हाँ, बुनियादी तौर ते तहक़ीक़ जो जेको अंसर आहे करंटली हूअं त ॾिठो वञे अमीन बि रिसर्च सां सलाहियल आहे. रिसर्च कई थी वञे त का बि हिकिड़ी शइ मौजूदु आहे उन में वधीक एक्सप्लोर कजे, उन मां वधीक फ़ाइदा वठणा आहिनि या उन मां वधीक नॉलेज वठणी आहे. पर मुंहिंजी जेका करंट रिसर्च आहे उहा चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर जेको एनर्जी जे हवाले सां पाकिस्तान में खोड़ सारी मेगा डेवलपमेंट प्रोजेक्ट्स आहिनि, इन्वेस्टमेंट्स उन ते थी रहियूं आहिनि. सो उहे तरक़ियूं कहिड़े तरीक़े सां असांजे माण्हुनि जी ज़िंदगियुनि ते असरअंदाज़ थियनि थियूं, पॉज़िटिव या नेगेटिव. सो उहा सॼी क्वालिटेटिव रिसर्च आउं करे रहियो आहियां. त सोशल, इकोनॉमिकल, कल्चरल, पॉलिटिकल इम्पैक्ट्स उन्हनि डेवलपमेंट प्रोजेक्ट्स जा कहिड़ा आहिनि माण्हुनि ते, माण्हुनि जा रवैयनि में कहिड़ी तब्दीली थी अचे. हेॾा वॾा जेके विंड जा पखा लॻा पिया आहिनि, ॿार उनखे ॾिसी डिॼनि त कोन था, उन्हनि में ख़ौफ़ त नथो पैदा थिए. उहे उन्हनि जे लाइ बुनियादी सहूलियतूं, तालीम जूं, पाणीअ जूं, उहे मौजूदु आहिनि, न आहिनि मौजूदु. इहा सॼी हिकिड़ी तस्वीर स्केच करणी थी पवे. सही. अच्छा, तव्हां जीअं एनर्जी जी ॻाल्हि कयो था, उनजी डेवलपमेंट जी ॻाल्हि कयो था, काशिफ़ साहिबु हिकु असां वटि हिकु ॾाढो हिकु फैक्टर आहे. असां वटि जॾहिं बि को कमु थींदो आहे पहिरीं त असां उनखे रोकण जी भरपूर कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे लफ़्ज़नि सां. असां पंहिंजे अमलनि सां करे सघूं या न करे सघूं, लफ़्ज़नि सां ज़रूरु कंदा आहियूं. ऐं उनखां पोइ कंहिं हाल में अगरि उहो ठही बि वेंदो आहे त उनजी एक्सेप्टेंस ॾाढी मुश्किल सां थींदी आहे. अच्छा, ही उहा शइ आहे अगरि तव्हां हिकु इंडिविजुअल जी तव्हां ॻाल्हि कयो. पर अगरि तव्हां जंहिं एनर्जी डेवलपमेंट जी ॻाल्हि था कयो ऐं उनखां पोइ मुआशरे ते नज़र था विझो, तव्हां ॾाढो क़रीब सां ॾिठो आहे, बेशक त तव्हां उनजो असरु माण्हुनि ते ॾिठो आहे, बट येस उन डेवलपमेंट जे बारे में मां हिते पंहिंजे प्रोग्राम में लफ़्ज़ रखणु चाहियां थी त उहा डेवलपमेंट किथे आहे, केतिरी आहे ऐं केतिरी हद ताईं पहुती आहे. डेवलपमेंट हिकिड़े प्रोसेस जो नालो आहे. अॼु असां मिसाल काशिफ़ सिद्दीकी 10 साल पहिरीं उनजो सोशल स्टेटस, इकोनॉमिकल स्टेटस कहिड़ो हुयो, उनजी मार्केट में रेपूट कहिड़ी हुई, मार्केट में वैल्यू कहिड़ो हुयो, आहिस्ते आहिस्ते हुन पाण खे ग्रो कयो. सो डेवलपमेंट प्रोसेस जो नालो आहे. हाणे हिकिड़ियूं डेवलपमेंट आहिनि उहे आहिनि जेके ख़िदमतुनि सां सलाहियल आहिनि. मिसाल स्कूल मौजूदु आहिनि, स्कूल एज़ अ सर्विस आहे, पाणी एज़ अ सर्विस आहे, सिहत एज़ अ सर्विस अची थी वञे. त उहे सर्विसिस जेकॾहिं मौजूदु आहिनि ऐं या मौजूदु कयूं थी वञनि त उहा डेवलपमेंट नज़र थी अचे. इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट आहे, मतिलबु रोड ठहनि था, स्कूल ठहनि था, अस्पतालूं ठहनि थियूं, पुलियूं ठहनि थियूं, ओवरहेड ब्रिजिस ठहनि थियूं. इहे इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट आहे. हाणे जीअं सॉन्ग बि हलियो त हीअ असीं ज़िंदगी गुज़री वई. हाणे इंटरनल डेवलपमेंट डिपेंड करे थी पाण ते. उन में को बि इहो न आहे त मिसाल ॻाल्हि आउं चवां, हाणे असांजी बिज़नेस वुमेन बि असां सां गॾु, मां चवां त यार मूंखे मौक़ा नथा मिलनि, यकीननि नथा मिलनि, पर छा मूं कोशिशि कई आहे मौक़नि खे वठण जे लाइ? छा मूं पंहिंजो पाण खे ओतिरो क़ाबिल बणायो आहे त उहे सभु मौक़ा वठी सघां? छा मां पाण खे पंहिंजी मार्केटिंग कई आहे? ॿियनि जी मार्केटिंग त असां कयूं था, इदारनि जी मार्केटिंग, पंहिंजो पाण ते. सो उहा डेवलपमेंट तव्हांजी पंहिंजी आहे. बिल्कुलु. असांजी एनर्जी डेवलपमेंट जी प्रोजेक्शन आहे, इन जो मतिलबु त एनर्जी ॾिसो, एनर्जी जी प्रोडक्शन ईअं आहे त एनर्जी असांजे वटि खोट मौजूदु आहे. पाकिस्तान में फॉर्चुनेटली सोलर एनर्जी मौजूदु आहे, पाकिस्तान वटि कोल एनर्जी मौजूदु आहे, पाकिस्तान वटि विंड एनर्जी मौजूदु आहे. हाणे इन सभिनी रिसोर्सिस मां बिजली पैदा थिए थी त जीअं माण्हुनि खे 24 कलाक बिजली मिली सघे. पर हाणे उते 24 कलाक बिजली पहुचे थी, नथी पहुचे, उन में कहिड़ियूं रंडकूं अचनि थियूं, कहिड़ा मसइला अचनि था. या सॼी बिजली वञे थी नेशनल ग्रिड में, नेशनल ग्रिड खां पोइ पूरे पाकिस्तान में डिस्ट्रीब्यूट थिए थी. डिस्ट्रीब्यूट करण वारो बराबरी सां डिस्ट्रीब्यूट करे थो या नथो करे, इहो सवाल हिते ॻाल्हाए सघिजे थो.
किथे केतिरी डिस्ट्रीब्यूट थी थे किथे मसलो डिस्ट्रीब्यूशन में आहे बेसिकली मसलो हिते आहे मैनेजमेंट जो मसलो आहे मैनेजमेंट जो मसलो आहे अच्छा नी घणो असां मैनेजमेंट त नथा ॻाल्हायूं चाहियूं त अची बि सघूं था मैनेजमेंट प्रोफेशनल सां गॾु वेठा आहिनि पर घणो इन तरफ़ नथा वञूं थोरो सो पंहिंजे प्रोग्राम खे ॿिए तरफ़ मां थोरो जो प्रोग्राम जो रुख आहे उहो ॿिए तरफ़ करणु चाहियां थी ऐं तव्हांजी रिसर्च जी तरफ़ बि ईंदमि माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां सिंध जी हर कुंड ते नज़र रखंदा आहियो सिंध जी हर कुंड खे ॾिसंदा आहियो हींअर अगेन बारिशुनि जो सिलसिलो स्टार्ट थियण वारो आहे ऐं चयो इहो थो वञे त इहा वरी पोहनि सालनि खां 35% वधीक आहिनि जेके बारिशूं थी रहियूं आहिनि उते छा इंतज़ाम ॾिसो था या हिन दफ़े बि इहो ई थींदो त असांजा उहे जेके असासा आहिनि जिन खे असांखे बचाइणो आहे उन्हनि खे असां ईअं लावारिस छॾियो हूंदो हिते हिन दफ़े बि ईअं ई थींदो बिल्कुलु महविश तव्हां सुठो पॉइंट आउट कयो आहे हींअर सोशल मीडिया ते सखर जे दरवाज़े जी ॻाल्हि हले पई काफ़ी वायरल थी आहे त उहो दरवाज़ो जेको आहे निकिरी वियो आहे टुटी पियो आहे त उहो ई कोन थो लॻी सघे अञा त हीअ जेका डिज़ास्टर मैनेजमेंट नाले डिपार्टमेंट आहे इन जा इंतज़ाम के अहिड़ा सुठा कोन्हनि के 2010 में तव्हां ॾिठो असां ॾिठो त केॾी जेका असां डिज़ास्टर आई पर उन मां सबक़ु न सिखियोसीं वरी 2022 में वॾी बोॾाई मींहं आया बरसातूं आयूं त इंतज़ाम बिल्कुलु कोन्हनि उहे बंद जेके टुटा पोएं दफ़े उन जी मरम्मत अञा कान थी सघी आहे पिचिंग जेका थींदी आहे पथर जी उहा पिचिंग कान थी आहे त आउं सम्झां थो इंतज़ाम बिल्कुलु कोन्हनि के ऐं जेकॾहिं वरी बि ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी सूरत हाल थी त पोइ असां न बचाए सघंदासीं न पंहिंजो पाण खे न वरी माण्हुनि खे हालांकि इहा नेमत आहे इहो पाणी रिस्टोर थी सघे थो इन जो रुख थर वारे पासे ॾांहुं करे सघे थो बेसिकली जेके पुराणा माण्हू आहिनि उहे चई विया आहिनि त जॾहिं बि अहिड़ी का कुदरती आफ़त अचे त उन पाणी जो रुख हमेशह थर ॾांहुं कबो आहे ओभर वारे पासे अॼु बि हाकड़ो रिवर जेका आहे सरस्वती जंहिंखे द लास्ट रिवर बि चयो वेंदो आहे उहा थर वारे पासे वञे थी सखर खां बि मथां अञा शिकारपुर खां उनखे जेकॾहिं ओॾां उनजो रुख कयो वञे त असांजो सॼो थर जेको आहे उहो सैराब थी वेंदो पाणी सां बिल्कुलु इहा मुसीबत बि कान ईंदी ऐं ॿिए पासे फर्टिलाइज़ेशन थींदी तमामु घणे पैमाने ताईं ऐं असांजो जेको थर आहे उहो बि सरसब्ज़ खुशहाल ऐं शादाब थी वेंदो अगेन हिते भी मैनेजमेंट जो ही मसलो है मैनेजमेंट जो ही है सही जिंदगी में इंफ्रास्ट्रक्चर असल में जेको बुनियादी तौर ते आहे मिसाल ॻाल्हि जेकॾहिं पाणी त वहाए वेंदो पर मज़बूती असांजी असांजे इंफ्रास्ट्रक्चर जी असांजी रोडनि जी असांजे पुलनि जी असांजे दरवाज़नि जी केतिरी आहे या असां केतिरो मैनेज कयूं था उन तरीक़े सां सो अगेन हाँ बिल्कुलु न सिर्फ़ु इहो बि ॿियो त दुनिया में इहो हिकु ऐं बल्कि असां वटि बि उहे रस्ता आहिनि किथे उन्हनि खे ज़ंग लॻी वियो आहे बसि उन्हनि खे पॉलिश करण जी ज़रूरत आहे त दुनिया में थींदो आहे त जॾहिं अहिड़ा पाणी अगरि को ख़ुदा न ख़ास्ता इलाही एक्सट्रीम ते न हुजे पर अगरि जेसि ताईं तव्हांजी एक्सपेक्टेशन आहे उन जो एटलीस्ट डबल जे लाइ तव्हां प्रिपेयर हूंदा आहियो ऐं उन्हनि पाणियुनि खे तव्हां ॿियनि जॻहियुनि ते ऑल्टरनेटिव्स उन्हनि जा ॻोल्हींदा आहियो त तव्हां उनखे सेव कयो ऐं पोइ बाद में यूटिलाइज़ कयो पर कुदरती वहकुरा पाण वटि मौजूदु आहिनि कुदरती वहकुरा पर मसइलो इहो आहे त कुदरती वहकुरनि में रुकावटूं अची वियूं आहिनि एग्ज़ैक्टली उते एनक्रोचमेंट्स थी वियूं आहिनि उते इंफ्रास्ट्रक्चर ॿियो अची वियो आहे माण्हुनि जूं ज़मीनूं उते आबाद थियणु शुरू थी वियूं आहिनि ॿियूं शयूं डेवलप थी वियूं आहिनि जेका ज़रा हाणे पाणीअ खे रुकावट मिलंदी त हू त कंहिंखे कोन बचींदो कंहिंजूं बि ज़मीन हुजनि पोइ हाणे मूंखे पंहिंजी ज़मीन बचाइणी आहे त मां अमीन जी ज़मीन ॿोड़ाईंदुसि तव्हां जेको पॉइंट सवेल चई मैनेजमेंट जो मसइलो आहे इहा सभिनी खे ख़बर आहे हाणे असां नंढा माण्हू आहियूं हिकिड़ा असांखे ई जॾहिं ख़बर आहे फैक्ट्स एंड फिगर जी त जेके वॾा माण्हू आहिनि उन्हनि खे त एग्ज़ैक्टली ख़बर आहे पर मैनेजमेंट जो प्रॉब्लम आहे मैनेजमेंट जो प्रॉब्लम है ट्रू अच्छा जी हिते थोड़ा सा मां हिन तरफ भी अचना चाहे थी आयशा भाई आपकी तरफ आना चाहती हूँ यहाँ हम मैनेजमेंट की बात कर रहे हैं तो जब आप मैनेज करने की बात करते हैं तो हमारी आज की औरत भी डिफरेंट चीज़ों को फेस कर रही है डिफरेंट चीज़ों को मैनेज कर रही है एक औरत के लिए हमारे मुआशरे में आज भी बिजनेस करना आसान नहीं है जॉब तो फिर भी हमने एक्सेप्ट कर लिया है औरत को एक वर्किंग वुमेन के लिए के फ्रेज में हमने एक्सेप्ट कर लिया है लेकिन आज भी जब आप बिजनेस की बात करते हैं तो हमारी औरतें काफ़ी पीछे होती हैं आपके बिजनेस के बारे में जानना चाहती हूँ कि किस तरह आप कर रही हैं और किस तरह अपने आप को एम्पावर रखती हैं आप जी मेरा तो बेसिकली 2016 से मेरा अपना क्लोथिंग ब्रांड में चला रही थी हुरीज़े आउटफिट और अल्हम्दुलिल्लाह 2019 तक जब तक के कोविड नहीं थे तो काफ़ी मेरा तो बिज़नेस अल्हम्दुलिल्लाह चला
और उसके बाद जब कोविड के दौरान ऐसे थे कि जो हमारे ओवरसीज़ जो क्लाइंट्स थे तो उनका थोड़ा सा शादियों वगैरह में, जाहिर सी बात है, सभी में फ़र्क आ गया था। फिर उस वक्त मैंने यहाँ पर अपना एग्जीबिशन स्टार्ट किया ना, तो यहाँ पर जब एग्जीबिशन स्टार्ट किया तो फीमेल्स इतनी आ रही थी और वो देखते थे हम लोग के, वो लेना चाहती थी बट उनके पास बाइंग पावर नहीं थी। अब बच्चियाँ जो आती हैं जो न्यूली जिनकी शादी होने वाली होती है या वो सब कुछ, तो फिर वो इतना बुरा लगता था ना मुझे। इसी के ख्याल के साथ ही हमने एक गुरीज़ कम्युनिटी को क्रिएट किया जिसमें ऐसी तमाम ख़वातीन को हमने ऐड किया कि जो बिज़नेस करना चाहती हैं और जिनको स्किल्स भी हैं बट उनको है नहीं, नॉलेज नहीं है, कॉन्फिडेंस नहीं है। माशाल्लाह आज तो अगर मैं देखने जाऊँ तो काफ़ी वो आगे बढ़ चुकी हैं वो ख़वातीन। तो उनको हमने ऐसे सेशंस हम करते हैं, हम उनको ट्रेनिंग्स ऐसे देते हैं, वर्कशॉप्स इस तरीके से हम क्रिएट करते हैं ताकि पता चले कि किसके अंदर क्या क्वालिटी है और आप किस तरफ जा सकती हैं। कि जैसे हमने पहले लर्न एंड अर्न के हमने कोर्सेज करवाए उन्हें और फिर उन्हें ये बताया कि आप घर बैठे लर्न एंड अर्न के ज़रिए आप कर सकती हैं। फिर हमने उनमें से 2 ख़वातीन को हमने लैपटॉप्स भी दिए, तो क्या हो गया कि वो आज माशाल्लाह अपने घर पे बैठ के कर रही हैं। फिर इसके बाद हमने मेमन जायका किया जिसमें हमने 25 फीमेल्स को रजिस्टर्ड किया। अब वो घर बैठे सारा रमज़ान का महीना उन्होंने बहुत अच्छे से जो जिस जाहिर सी बात है कोई पर्दे में है, कोई किसी वजह से नहीं निकल सकती, घर बैठे उनके बिजनेसेस चल गए। फिर इसके अलावा लीगल एड सर्विस वालों की तरफ से हैरेसमेंट के ऊपर हम काफ़ी इस तरह के सेशंस करते रहते हैं, तो हमें पता चल जाता है कि कौन सी फीमेल्स कहाँ सेट हो रही है। और बहुत अच्छी बात है। अच्छा, ये तो दूसरों को एम्पावर करने की बात हो गई, खुद को कैसे एम्पावर करती है, मोटिवेशन खुद कैसे करती है? खुद तो बस ये है कि मेरा एक जज्बा है, एक शौक़ है बहुत ही ज़्यादा, और अल्हम्दुलिल्लाह फैमिली की तरफ से भी सपोर्ट है। तो बस ये है कि मुझे बस एक ख्याल आता है और बस मुझे फिर ऐसा होता है कि नहीं, अब जो मैंने सोचा है वो मुझे करना ही है। हाँ। तो बस इस हिसाब से मेरे लिए फिर इतना मुश्किल नहीं होता, आपने जब ठान ली तो फिर आपने करना ही है। बिल्कुल बिल्कुल ऐसे ही है, जब आप सोच लेते हैं ना जी, सोच के ऊपर ही सारा आपका डिपेंड करता है ना, और आप अपनी सोच में कितने कायम रहते हैं, ये बात भी है। ये बड़ा एक इम्पॉर्टेंट पॉइंट है कि आपने जो सोचा है वो करने में आप कितना कायम रहते हैं। प्लस एक और चीज़ जी मूं पहिरीं में प्रोग्राम में ॻाल्हि मां शामिल कई त असां वटि जॾहिं बि का शइ स्टार्ट थींदी आहे त पहिरीं त असां हुन जूं ख़ामियूं ॻणंदा आहियूं, उन जूं जेके पॉज़िटिव फैक्टर्स आहिनि उन्हनि ते असां वेंदा न आहियूं, असां पहिरीं हुन जूं ख़ामियूं ॻणंदा आहियूं। त जॾहिं तव्हां स्टार्ट इहो वाकई हक़ीक़त आहे त तव्हां जॾहिं बि कंहिं शइ जे स्टार्ट में ई उनखे बुरो, उनखे तव्हां अहिड़ियूं शयूं तव्हां उनजे अंदरि विझंदो त उहा का बि कमु हुजे, का बि शइ हुजे, को बि माण्हू हुजे, उन जी जेको स्टार्टिंग आहे न उहो ई उअं ई थींदो। उनजो जेको ब्रॉटअप न ॿार वॾो थींदो आहे, जॾहिं उनजो ब्रॉटअप फेज़ हूंदो आहे, उनखे अगरि तव्हां सुठे एनवायरनमेंट विझंदो त उहो वॾो थी सुठो थींदो, ऐं उनखे बुरे एनवायरनमेंट विझंदो त उहो वॾो थी बुरो थींदो। ईअं ई तव्हांजो को बि प्रोजेक्ट आहे, तव्हांजो को बि कमु आहे, तव्हांजो को बि बिज़नेस आहे, या तव्हांजो को बि ख़्वाबु आहे, जॾहिं तव्हां उनखे सुठो सोचींदो तॾहिं इहो सुठो थी सघे, अदरवाइज़ नथो थी सघे। ऐं इहा हक़ीक़त आहे त चाहे बेजान शइ ई छो न हुजे, पर तव्हांजी नेगेटिव एनर्जी उहा बि कैच कंदी आहे। अच्छा जी, हिते नेगेटिव एनर्जी खे किथे पासे ते रखी पॉजिटिव एनर्जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। कुझु शाइरी जे बारे में का ॻाल्हि थी पए, असां ताईं छो न पहुती आहे अञा ताईं? कुझु लफ़्ज़ असां ताईं, असांजे नाज़रीन ताईं पहुचनि? बस कुछ घटि आहे शायरी, पर थोड़ी घणी थी वञे बिना हिजाब जे। सो मुख़्तसर नसरी नज़म, छो मुंहिंजो घणो नसरी नज़म ते घणो रहियो आहे, त शाइर चवे थो, प्लीज़। हुन चयो तुंहिंजूं अखियूं, हुन चयो तुंहिंजूं अखियूं। भई असां न सॉरी तव्हांखे इंटरप्ट कयां पई, सॉरी, असांजा डायरेक्टर साहिब चवनि पई इहो माइक ते चयो, असां पूरे फील सां गॾु ॿुधणु था चाहियूं, असां ईअं ख़ाली नथा ॿुधणु चाहियूं। जी। हुन चयो तुंहिंजूं अखियूं आसमान जहिड़ियूं नीरियूं, हुन चयो तुंहिंजूं अखियूं आसमान जहिड़ियूं नीरियूं, ख़ूबसूरत जीअं के परियूं। हुन चयो तुंहिंजूं अखियूं आसमान जहिड़ियूं नीरियूं, ख़ूबसूरत जीअं के परियूं, आलियूं ईअं बरसात में झूपड़ियूं जीअं। हुन चयो तुंहिंजूं अखियूं आसमान जहिड़ियूं नीरियूं, ख़ूबसूरत ईअं जीअं के परियूं, आलियूं ईअं बरसात में झूपड़ियूं जीअं। जीअं बरसात में झूपड़ियूं आलियूं थींदियूं आहिनि, ख़ूबसूरत आहिनि अखियूं, पर उहे उनजी जेका झूपड़ियुनि जी तशबीह उन्हनि ॻोढ़नि वारनि अखियुनि सां कहिड़ो गानो आहे उहो, ॻोढ़नि सां जे आला थी पिया, ॻोढ़नि सां जे आला थी पिया,
गल न चुम्यम गल न उघ्यम तुंहिंजा सो ये गोड़नि जूं ॻाल्हियूं आहिनि सो हसी ज़िंदगी बि आहे ऐं ॾुख वारी ज़िंदगी बि आहे वाह जी वाह, वाह जी वाह। अच्छा ॿिनि लफ़्ज़नि में चवनि पिया त मुख़्तसिर शाइरी आहे पर ॿिनि लफ़्ज़नि में त एक्चुअली हिकु डीप मीनिंग वारी शाइरी आहे जेका तव्हां कई आहे। ऐं चवंदा आहिनि न त लफ़्ज़ बेशक त घणा न हुजनि पर उहे हुजनि जेके असरु करे वञनि। सो हमेशह इहो वाक़ई हक़ीक़त आहे त उहे लफ़्ज़ जेके असरु कनि इम्पॉर्टेंट त उहे ई हूंदा आहिनि। बाक़ी फिलर त असां वेठा आहियूं ॻाल्हाइण जे लाइ, को मसइलो कान्हे, असां वटि इलाही सारा लफ़्ज़ आहिनि, इहे फिलर वर्ड असां वटि इलाही सारा आहिनि। अच्छा जी अमीन साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं माशाल्लाह सां तव्हां कल्चर खे बि ॾाढो न तेज़ निगाह सां ॾिठो आहे कल्चर खे बि ऐं उनजे बारे में लिखियो बि आहे, उनजे बारे में ॻाल्हायो बि आहे। थोरो सो पंहिंजे कल्चर खे तव्हांजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि में तव्हांजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि में बि ॼाणणु चाहींदमि ऐं पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहींदमि। जी महविश, हाणे हर क़ौम जो कल्चर जेको आहे ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं का बि अहिड़ी दुनिया में क़ौम न आहे जेका पंहिंजे कल्चर खां सवाइ सुञाती ऐं ॼाती वञे। त माशाल्लाह असांजी सिंध जो कल्चर बि रिच आहे। ख़ासि तौर ते आउं ॻाल्हि कंदुसि थरपारकर जी। हीअ जेको टूरिज़म जो मौसमु आहे, हींअर जीअं बरसाति पवे थी न त हींअर पूरी सिंध में जेके आहिनि माण्हू विज़िट करणु चाहिनि था त थरपारकर में जेको कल्चर आहे न, झूपड़नि जी ॻाल्हि कई साईं काशिफ़ साहिबु जेका, त उते जेके चौंरा आहिनि, चौंरा चवंदा आहियूं, उन्हनि हट्स जेके आहिनि उहे ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। उनखे शेख अयाज़ बि ॻायो आहे, ॿियनि शाइरनि बि ॻायो आहे पंहिंजी शाइरी में। त असांखे उन्हनि खे रिप्रेज़ेंट करणु खपे। हिते कराची में उन्हनि जा स्टॉल लॻाइणु खपनि, जीअं कैफ़े सक़ाफ़त हिते कुझु अर्सो पहिरियां खुलियो हो, सिंध कैफ़े कुझु अर्सो पहिरियां खुलियो हो, त उन में जेके असांजा कल्चरल ऐं नेचुरल खाधा आहिनि, बुसरी, माखी, मखण, जुअर जी मानी, चांवरनि जी मानी, इहे शयूं असांजे कल्चर इहे शामिल आहिनि असांजे कल्चर में। ओताक नाले सां हिकिड़ी ज़बरदस्त हिते रेस्टोरेंट बि खुली हुई, उन में असां उहे झूपड़ियूं जेके आहिनि उहे रिप्रेज़ेंट करे सघूं था। असांजे ॻोठनि में जेके रिलियूं, जेके गज या जेको बर्थ जो जेको कमु थींदो आहे, उहा शइ उतां खणी हिते असां कराची में उनखे रिप्रेज़ेंट करे सघूं था ऐं उन जे करे ई असां पूरी दुनिया में ॼाता सुञाता वेंदासीं। हाणे चाइनीज़ ॾिसो न, चाइनीज़ केॾा बि वॾा माण्हू थी वञनि पर उहो पंहिंजी कल्चरल हेट हिकिड़ी पातल हूंदी आहे, उन्हनि खे उहा पाए घुमंदा, उन्हनि जी ड्रेस उहा हूंदी ऐं इहे शयूं असांखे ज़ाहिर कनि थियूं। असां पंहिंजी दुनिया में असांखे पंहिंजो अजरक, पंहिंजी टोपी, पंहिंजो पटको या पंहिंजूं इहे शयूं रिप्रेज़ेंट करणु खपनि, पोइ असां पूरी दुनिया में चङी तरह ॼाता सुञाता वेंदासीं। सही जी, शयूं असां वटि आहिनि, सिर्फ़ु उनजी प्रोजेक्शन किथे कोन्हे। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त ज़िंदगी में हिकु जेको पॉज़ आयो आहे ॾाढो तवील पॉज़ आहे ऐं कॾहिं कॾहिं उहो पॉज़ ॾाढो जल्दी बि ख़तमु थी वेंदो आहे। अॼु मूंखे ईअं फील थियो त पॉज़ ॾाढो तवील थी वियो आहे। तव्हांजा अहसासात कीअं हुआ? इहो पॉज़ केतिरो वॾो, एॾो थधो साहु भरियो आहे, काशिफ़ साहब एॾो थधो साहु भरियो आहे, वॾो पॉज़ थी वियो न, मतिलबु वापसि कॾहिं ईंदासीं? इहा असां मोहबत आहे असांजी व्यूअर्स जी। बिल्कुलु, ऐं तव्हां त हिनखे बख़ूबी सम्झी सघो था, स्क्रीन सां तव्हांजी वाबस्तगी रही आहे। उन एक्सपीरियंस जे बारे में त ॿुधायो, उनजे बारे में त असां कुझु ॻाल्हायो ई न आहे। ज़बरदस्त एक्सपीरियंस। हा, में लर्निंग में तव्हांजा खोड़ सारा दोस्त ठहनि था, तव्हां पंहिंजो पाण खे वैल्यूएट कयो पिया, हाउ मच यू आर नॉलेज जे हवाले सां, कम्युनिकेशन स्किल्स जे हवाले सां, इहे सभु शयूं असांजा अॼु अरे असां सही तरह उथिया कोन्हे, असां निंड कोन खुली आहे जी। न इहो ख़राबु थी, प्रॉब्लम थी वियो, टेक्निकल फॉल्ट जे करे असां माइक मटायो। होस्टिंग जो या कंपेयरिंग जो चऊं या FM ते तमामु ख़ूबसूरत एक्सपीरियंस। ऐं माना जीअं FM ते त अर्ली मॉर्निंग शो मुंहिंजो हूंदो 6 AM खां 8 AM ताईं, ऐं उन वक़्तु जेके लिसनर्स आहिनि उन्हनि जूं फ़ोन कॉल्स 6 बजे सुबुह जो, ऐं उन्हनि जा वरी ख़त ईंदा हुआ, पोइ जेतिरी बि उन्हनि जी लिखणी हूंदी हुई, एतिरा रूरल एरियाज़ में माण्हू लिखियलु पढ़ंदा आहिनि, टुटल फुटल उहो ख़तम अञा संभाले रखिया आहिनि। ऐं सो उहा मोहबत मिले थी, उहो तव्हांखे रिस्पॉन्स मिले थो, त तव्हां लर्न बि कयो था। ऐं यकीनन उहे ॾींहं मोटी अचण जे लाइ माण्हू कोशिशि करे सघे थो, पर
मुंहिंजे ख़्याल में ही बि हिकिड़ो ॿियो आहे त होस्ट खां पोइ गेस्ट तौरु कीअं थो महसूसु थिए तव्हांखे हा, इहो हिकु अलॻि एक्सपीरियंस आहे, इहो हिकु अलॻि एक्सपीरियंस आहे। सो तमामु ज़बरदस्त एक्सपीरियंस। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। इहो बि हिकु ज़मानो हूंदो हो जंहिं ज़माने में तव्हांखे फ़ोन कॉल्स ईंदियूं हुयूं, हाणे माण्हू वटि टाइम ई कोन्हे। हाणे माण्हू सिर्फ़ु यूट्यूब ते क्लिप ॾिसंदा आहिनि ऐं पूरो प्रोग्राम बि केरु तव्हांजो ॾिसे न त वॾी ॻाल्हि आहे। हाणे असां वटि उहो वीवर बि कोन्हे मूंखे लॻे थो। त अॼु खां काफ़ी साल पहिरीं जेके उहे शोज़ जेके कॉल जे थ्रू थींदा हुआ, उहे शोज़ हाणे बि थियनि था, पर उहो चाम कोन्हे जेको पहिरीं हूंदो। तव्हांजा रेगुलर तेज़ थी वई आहे, कुझु प्रायोरिटीज़ चेंज थी वयूं आहिनि। हिकिड़ो मज़ो चैप्टर ख़तमु थी वियो, वरी ॿियो पहिरें कैसेट जी दुनिया हूंदी, गाॾी में माण्हू कैसेट मटाइण ॾुखियो, पोइ FM आयो त उहो ईज़ी थी वई, ईज़ी थी वियो। हा, ज़बरदस्त। हाणे हिन में सभु गाना बि ॿुधो, ॻाल्हियूं बि ॿुधो, हा, चिट चैट बि कयो, ख़बर बि पवे त मसला किथे आहिनि, रोड बंदि आहे या छा, सभु शयूं थियनि पियूं। हुनखां पोइ हाणे मोबाइल सेट में तव्हां वटि सभु कुझु मौजूदु आहे, इंफॉर्मेशन बि, एंटरटेनमेंट बि, ऐं बसि पोइ लिमिटेड थी वई आहे, आइसोलेशन बि थोरी शायदि वधी वई आहे, इन जे करे वधी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। मोबाइल ताईं महदूद आहे, सोशलाइज़ेशन घटि थी वई आहे। कल्ह मूंखे नथो लॻे त कराची में जॾहिं बारिश पई त माण्हू घरनि मां निकिता हूंदा। हा, हाणे उहे वाकई इंजॉय नथा कनि माण्हू। इहे ॻाल्हियूं माज़ी थी वियूं आहिनि, माज़ी जो हिसो थी वियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं हीअं त 2 सालनि खां पोइ इहो मोबाइल बि वञे थो, चिप ते माण्हू अची वेंदो, सॼो जेको आहे सो सिनेमेटिक यार रहम कयो। AI जो दौर आहे। भई AI जो दौर आहे, छा कयूं, टेक्नोलॉजी हावी आहे। पंहिंजी अखि जे हुनखे जेको आहे सो जीअं सिनेमा जे पर्दे वांगुरु असां भितियुनि ते ॾिसंदासीं या पंहिंजी पाम ते ॾिसंदासीं, इहा शइ बि अचे पई तमामु जल्दी। बिल्कुलु इहो ई आहे। ऐं उहे जेके एक्सपेरिमेंट्स आहिनि उहे थियणु स्टार्ट बि थी विया आहिनि दुनिया में, ऐं असां त हूअं ई माहिर आहियूं, जल्दी असां अपनाए वठंदा आहियूं, बसि सुठे तरीक़े सां अपनायूं त ॾाढी। इहो तमामु ज़रूरी आहे त का बि टेक्नोलॉजी आहे या का बि तरक़ी आहे, उनखे तव्हां पॉज़िटिव ॾिसो, पॉज़िटिव यूज़ हुनजो कयो। सोशल मीडिया आई, वुमेन खे हिकिड़ो मौक़ो मिलियो त उहो पंहिंजो बिज़नेस घर वेठे ऑनलाइन करे सघनि थियूं। कोविड अपॉर्चुनिटी खणी आई, हुन खां पोइ हाणे ॾिसूं पिया इहो ट्रेंड वधे पियो। कपिड़ा केरु हाणे मार्केट में वञे, ऑनलाइन वेठा आहियो, महविश वेठी आहे, या असां वटि बि घर में राति जो ऑनलाइन वेठियूं नदियूं, सभई पसंदि कयो, उन महिल पसंदि कयो, उन महिल पेमेंट कयो, उन महिल कोरियर निकिरी थो अचे। त सो लाइफ ईज़ी बि थी वई आहे ऐं थी वई आहे पॉज़िटिव यूज़। बाक़ी हाणे जेके हुन नेगेटिव यूज़ उहो बि ॾिसूं पिया। ऐं जेके गेम्स आहिनि ॿारनि जी, तव्हां ॻाल्हि कई, ॿारनि ते जेके इम्पैक्ट्स पवनि था हिननि वीडियो गेम्स जे करे, उन्हनि जी आई साइट ख़राबु थिए थी, उनजी तबियत फिज़िकली तबियत ख़राबु थिए थी। हिकिड़ा त स्कूल अहिड़ा आहिनि जेके ॿारनि खे एडमिशन वक़्तु उन्हनि खां इंटरव्यू वठनि था, पुछनि था त घर में मोबाइल ते कहिड़ियूं गेम्स खेॾंदो आहे। सो जेकॾहिं स्पेसिफिकली उहे ख़तरनाक जेके गेम्स कुझु आहिनि, उहे जेकॾहिं हू ॿुधाए थो या ॿुधाए थी ॿार, त हुनखे हुन स्कूल में एडमिशन बिल्कुलु नथी ॾिनी वञे, छो त उहो ॿारु घर में। हाणे लर्निंग कहिड़ी आहे त फैमिली एज़ इंस्टीट्यूट आहे। पहिरियों इंस्टीट्यूट फैमिली आहे। फैमिली जेकॾहिं हुनखे गाइड करे, हुनखे ॿुधाए, हुनजे यूज़ ॿुधाए, त स्कूल त अञा 5 साल 3 साल खां पोइ थो अचे। त फैमिली जो रोल, पेरेंट, बाबा वटि बि टाइम कोन्हे, अम्मी वटि बि टाइम कोन्हे, ही बि कमु करिणो, हू बि कमु करिणो, हू बि करिणो। त फैमिली एज़ ए इंस्टीट्यूशन पाण वटां ख़तमु थी रही आहे। सफ़ा अञा ख़तमु कोन थी आहे, काफ़ी अञा मामलनि में कुझु फैमिली जा पंहिंजा जेके मॉरल वैल्यूज़ आहिनि बरक़रार आहिनि, पर उनखे बि वरी नेगेटिव ॾिठो थो वञे त बाबा छोकिरियुनि जे लाइ ही वैल्यूज़ आहिनि, छोकिरनि जे लाइ डिफरेंट आहिनि। जेका इहे वरी मिथ्स आहिनि त बाबा छोकिरियुनि खे पढ़णो न आहे, छोकिरियुनि खे नौकरियूं न आहिनि करणी, छोकिरियूं कारोबार। अड़े हाणे वी आर इन कराची, पर कराची में शायदि इहो ट्रेंड न आहे, पर अञा सिंध जे खोड़ सारा इलाइक़ा आहिनि जिन ते इहा सोच ई कोन्हे त छा छोकिरी पढ़ंदी बि आहे। जेंडर डिस्क्रिमिनेशन तमामु एजुकेशन जे बारे में जॾहिं तव्हां सवाल कंदा, बिल्कुलु मां तव्हांजी तरफ़ ईंदमि, छो त एजुकेशन जी ॻाल्हि स्टार्ट थी वई आहे, त मां बिल्कुलु असां सां गॾु हिकु एजुकेशनिस्ट बि तशरीफ़ फरमाइनि, त थोरो सो मां उन्हनि जी तरफ़ बि वञणु चाहींदमि। एजुकेशन
असां चवण जे लाइ ही हिकु अलॻि हिकु ज़िंदगी जो फैक्टर आहे त छोकिरियुनि जी तालीम या छोकिरनि जी तालीम या छोकिरनि जी परवरिश या छोकिरियुनि जी परवरिश ही हिकु अलॻि फैक्टर आहे, बट बेसिक अगरि एजुकेशन खे ॾिसजे त असांजी एजुकेशन में बि हिकु तब्दीली जी लहर आहे जेका ॾाढी तेज़ी सां असांखे नज़र अची रही आहे, चाहे तव्हां हुनखे डिजिटल एजुकेशन जो नालो ॾियो या डिफरेंट शयुनि जो नालो ॾियो, पर हिकु अजीब सी लहर आहे जेका अची रही आहे। ॿारनि जो माइंडसेट डिफरेंट थी वियो आहे, लर्निंग प्रोसेस डिफरेंट थी वियो आहे, उस्तादनि जो पढ़ाइणु डिफरेंट थी वियो आहे। इन चेंज जेको हिकु लैंडस्केप चेंज थिए थो, इनखे कीअं था ॾिसो ऐं कहिड़ा नया तरीक़ा आहिनि जेके हिन वक़्तु असांखे अप्लाई करणा आहिनि? महेश बिल्कुलु वक़्ताइतो सुवालु आहे तव्हांजो। सभ खां पहिरियां तव्हां डेटा शेयर करणु चाहींदुसि, जेका सॼी सिंध जी डेटा जेका गवर्नमेंट जी सरकारी डेटा आहे उहा हीअं आहे त सिंध में हिन वक़्तु 72 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। 5,79,700 स्कूल मुकमल बंदि पिया आहिनि। लखे स्कूल अहिड़ा आहिनि जंहिंजी छिति कान्हे का, ऐं ॿारड़ा जेके आहिनि निटण उस में वेही ऐं तालीम हासिलु करे रहिया आहिनि। ख़ासि तौर ते छोकिरियुनि जे स्कूलनि में वॉशरूम जी सहूलियत न आहे, त उहे छोकिरियूं हाफ टाइम ताईं स्कूल में हुजनि थियूं, हाफ टाइम खां पोइ घर हलियूं थी वञनि त वरी वापसि कोन थियूं अचनि। फर्नीचर जी खोट आहे स्कूलनि में, जेके टीचर्स आहिनि उहे क्वालिफाइड कान्हनि, पूरी सिंध जी ॻाल्हि हले पई। त बिल्कुलु तबाह हाल आहे सिंध जी एजुकेशन। इन जे लाइ तमामु तकड़ा ऐं असराइता क़दम खणणु खपनि। चंद तजवीज़ूं आहिनि मूं वटि जेके मां शेयर करणु चाहींदुसि। जेकॾहिं सिंध हुकूमत जो एजुकेशन डिपार्टमेंट उन्हनि खे अवेल करे त आउं सम्झां थो त बहितरी थी सघे। उन में नंबर 1 ते इहो आहे त जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु 1972 में हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो तालीम बालगान, यानी बालगन जी तालीम हर हिकु लाइ। उहा एजुकेशन वरी ॿीहर आंदी वञे, ऐं एजुकेशन जेका आहे कॉन्स्टिट्यूशनली स्पीकिंग 1972 जे आइन में लिखियलु आहे त एजुकेशन प्राइमरी खां वठी मैट्रिक ताईं फ्री हुजणु खपे। जॾहिं तालीम फ्री थींदी त पोइ इहे जेके 72 लख ॿार आहिनि इहे वापसि स्कूलनि में ईंदा, ऐं जेको बि ॿारु स्कूल में अचे उन जे किताबनि कापियुनि ऐं ड्रेस जो जेको ख़र्चो आहे उहो हुकूमत खे करणु खपे। वर्ल्ड बैंक खां फंडिंग हासिलु करणु खपे। हींअर श्रीलंका जो जेको एजुकेशन रेशो आहे उहो 99% आहे। उन रीज़न इहो आहे त हुकूमत जेके ॿार अचनि था उन्हनि जे थ्रू उनखे राशन ॾिए थी। उन वटि राशन कार्ड आहे त उहे बि दिलि सां ईंदा, पेरेंट्स बि ख़ुशि, ॿार बि ख़ुशि। अहिड़ो ई को तरीक़ो असांखे एडॉप्ट करणो पवंदो, तॾहिं असांजी तालीम जेका आहे सा मथे ईंदी। अदरवाइज़ कराची ऐं हैदराबाद खे छॾे पूरी सिंध जो डेटा इहो आहे त देयर इज़ नथिंग। हा, ईअं ई आहे। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि खां रीज़न्स बि पुछंदा आहियो, जेके ॿार आउट ऑफ स्कूल आहिनि उन्हनि जे पेरेंट्स खे जॾहिं तव्हां रीज़न्स बि पुछंदा आहियो त इहो बि हिकु वॾो फैक्टर नज़र आयो आहे। त उहे चवंदा आहिनि त ॿारनि खे अगरि असां पढ़ाई लाइ मोकिले छॾियूं त पोइ पोरियो केरु कंदो, पोइ असां कमाईंदासीं कीअं, असां गुरबत आहे, हीअं आहे, हूअं आहे। त वाकई में एजुकेशन इज़ अ बेसिक राइट जेको हर माण्हू खे मिलणु खपे। ऐं इहे उहे बेसिक शयूं आहिनि। असां ॿियनि शयुनि ते त ॾाढो ॻाल्हाईंदा आहियूं, पर इहे जेके बेसिक शयूं जेके असांजा हालात बाद में तब्दील करे सघनि थियूं, असां उन ते बिल्कुलु बि न ॻाल्हाईंदा आहियूं, न ई सोचींदा आहियूं। ऐं किथे तव्हांजी ॻाल्हि वांगुरु असांखे गौर फ़िक्र करण जी ज़रूरत आहे। किथे मां इहा बि हाणे फील मूंखे हिकु नज़र अचे पई त इहा बि हिकु कॉमन शइ थी वई आहे त जेको शहर में रहंदो उनखे एजुकेशन मिलंदी, बाक़ी जेके नंढनि ॻोठनि में आहिनि, जेके नंढनि शहरनि में आहिनि, उन्हनि जे लाइ हाणे एजुकेशन मतिलबु उहा वैल्यू नथी रखे। मल्टीपल रीज़न्स आहिनि। डेटा नो डाउट या तव्हांजी वैलिड आहे ऐं हिन में इहे शयूं नज़र अचनि थियूं, पर हिकिड़े जर्नी तरफ़ गवर्नमेंट या असां सभु अचूं पिया, छो त आर्टिकल इहो 25A आहे जेको कॉन्स्टिट्यूशन जो जेको चए थो राइट टू एजुकेशन आहे। हाणे राइट टू एजुकेशन आहे ऐं हुन में 5 इयर्स खां 16 इयर्स ताईं फ्री एजुकेशन। हाणे उहो 1972, पर 2011-12 में सिंध गवर्नमेंट हिकिड़ो एक्ट ठाहे छॾियो आहे, सिंध फ्री एंड कंपलसरी एजुकेशन एक्ट। माना हिकिड़ो स्टेप अॻिते उहो आया आहिनि। उनखां पोइ उहो कीअं इम्प्लीमेंट थींदो, वरी उनखां पोइ 2016 ताईं उन जा रूल्स ऑफ बिज़नेस बि ठहिया। हाणे अमीन खे शायदि ख़बर आहे, काशिफ खे ख़बर आहे, या आम माण्हुनि खे ख़बर केतिरी आहे त असांजो तालीम जो हासिलु करणु हक़ु आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी जीअं मूं ॻाल्हि कई त मां जेकॾहिं एज़ अ फार्मर आहियां, महवेश बि ॻाल्हि कई त असां पंहिंजनि ॿारनि खे इंगेज कयूं था इकोनॉमिक एक्टिविटीज़ में, लेबर में एक्टिविटीज़ में।
छो त असांजी पंहिंजी मुआशी हालत एतिरी सुठी न आहे। हाणे उन मुआशी हालत खे बहितर करण लाइ असां कंप्रोमाइज़ कयूं था, हिकिड़ी जनरेशन सॼीअ खे उनखे एजुकेशन नथा ॾियूं ऐं उहा पोइ अॻिते हली तबाह बर्बाद थिए थी। त हिकिड़ो पंहिंजो समाजी जेको रोल आहे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वारो एज़ अ शहरी, या असां हिननि चैनल्स जे थ्रू माण्हुनि खे मैसेज ॾियूं त तालीम राइट आहे ऐं तालीम जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। ॿियो गॾोगॾु असां तनक़ीद बि कयूं गवर्नमेंट ते, छो त असांजे टैक्स मां गवर्नमेंट इनिशिएट करे पई जेको कुझु बि, पर उनखे सां गॾु हली उनखे मॉडल सेट कराए ॾेखारियूं त बाबा ही मॉडल्स आहिनि। मिसाल हाणे गवर्नमेंट स्कूलनि जा जेके बि इशूज़ आहिनि, सिंध एजुकेशन फाउंडेशन कुझु उन ते इनिशिएटिव्स वरिता, उन्हनि खे अडॉप्ट कराए, अमीन जहिड़ा या मूं जहिड़ा या ॿिया अहिड़ा जेके माण्हू एजुकेशन सां सिंसियर आहिनि, उहे उन स्कूल खे अडॉप्ट कनि था, उनजी ओवरऑल मैनेजमेंट कनि था, उहे ऑपरेटर थियनि था। त हाणे कुझु असां इनिशिएटिव वठूं पिया, स्टेप्स वठूं पिया, थोरी ऊंधाईअ में थोरी रोशनी नज़र अचे थी, पर इते असांखे पाण खे हुकूमत सां गॾिजी बीहणो पवंदो। ईअं सिर्फ़ु ईअं न त बाबा हुकूमत करे या सिर्फ़ु हुकूमत चवे त सिर्फ़ु अवाम जो ॾोह आहे, न, ॾोह जेकॾहिं आहे त ॿिन्ही जो आहे, या रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे त ॿिन्ही जी आहे। बिल्कुल यही आहे, बिकॉज तव्हां दुनिया ते नज़र विझो, दुनिया जी एजुकेशन ते नज़र विझो, या दुनिया जी मैनेजमेंट ते, दुनिया जे सिस्टम ते नज़र विझो, त इहे ॿई जेके शयूं आहिनि इहे गॾु हलंदड़ असांखे नज़र ईंदियूं आहिनि। ऐं असां वटि वाक़ई इहो मसइलो आहे त असां हिकु न क्राइटेरिया ठाहे छॾियो आहे त हीअ गवर्नमेंट ई कंदी, इन खां अलावा असांखे को गदर जे ॿाहिरि सरकारी स्कूल, असां नंढा हूंदा हुआसीं त असांजो स्कूल मज़मून हूंदो हो, हाणे आहे सरकारी स्कूल, वी आर नॉट टेकिंग ओनरशिप ऑफ द इंफ्रास्ट्रक्चर ऑफ द गवर्नमेंट। बाबा सरकारी अस्पताल आहे, बाबा सरकारी स्कूल आहे, बाबा सरकारी आहे, त माना उते असांजी बि प्राइवेट में अस्पताल में वञो ऐं तव्हां ईअं डिसिप्लिन बि ख़राबु कयो त तव्हां गार्ड मना कंदा या गाइड कंदा, जेको कुझु कंदा, या हिकिड़ो तरीक़ेकार आहे सरकारी आहे, चलती का नाम गाड़ी। सो इहो थोरो रवैयो हिकिड़ो इशू आहे पाण वटि। बेसिकली उन बिहेवियर ते बि मां अचणु चाहियां थी त असां वटि न सिर्फ़ु माण्हुनि जो बल्कि असांजो स्टूडेंट जो बि बिहेवियर चेंज थींदे मां ॾिठो आहे। अच्छा, गॾोगॾु इन बिहेवियर ते त मां ईंदमि, गॾोगॾु मां उन बिहेवियर खे पंहिंजी तमामु उन्हनि ख़वातीन सां बि कनेक्ट करणु चाहियां थी जेके हिन वक़्तु ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां कमु करे रहियूं आहिनि। जीअं तव्हां फरमाए रहिया हो, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां ऑनलाइन जेका मार्केट है वह कैच कर रही हैं। आपकी तरफ आयशा साहबा आऊँ और मैं इस बिहेवियर को तमाम अपनी उन ख़वातीन में देखना चाहूँ। जैसे हम सब बात कर रहे हैं कि हम अपने अरीब करीब जब भी देखते हैं, कराची जैसे शहरों में जब आप बैठते हैं, अरीब करीब आप देखते हैं, आपको नज़र आता है कि जी जो सिलसिला है बड़ा स्मूथ चल रहा है, लोग जो औरतें हैं वो एम्पावर भी हो गई हैं, चीज़ें भी हो गई हैं, और औरतों ने अपना वो अल्टरनेटिव फाइनेंशियल जो रिसोर्सेज हैं वो भी ढूंढ लिए हैं आज। लेकिन वो औरत आज भी जो काम भी जानती है, जो शायद शहर की औरत से ज़्यादा काम कर भी सकती है और जानती भी ज़्यादा है और ख़ूबसूरत भी काम करती है, और जिस तरह जनाब फरमा रहे थे कि वो काम करती है जो हमारे कल्चर को रिप्रेजेंट करता है, लेकिन आज भी कहीं वो कोई एक सियाह अंधेरे का शिकार है, उसको वो रोशनी नहीं नज़र आती जो हम शहरों में देखते हैं। उसके लिए क्या आप लोग कुछ कर रहे हैं? देखिए, हमने अभी जो हमारा इस साल तो नहीं, लास्ट ईयर जो मेरा ईद कलेक्शन मैंने जो लॉन्च किया था ना, तो वो मैंने करवाया वहीं से था, इंटीरियर सिंध से करवाया था। तो बाकायदा उनको ऑनलाइन का सेटअप भी समझाया था, उनकी ऑनलाइन पेमेंट का हिसाब से कि जिस तरह से आप बहुत सारे ऐसे हैं जैज़ कैश आ गया या इजी पैसा आ गया, इट्स नॉट अ बिग डील फॉर देम। तो उनको ये सारा हमने उसको समझाया था और बहुत अच्छा उन्होंने काम करके दिया था। और अल्हम्दुलिल्लाह वो मेरा कलेक्शन, यही मैंने कहा ना कि जब हम ओवरसीज़ की तरफ जाते हैं ना तो वो हमारे ट्रेडिशनल काम को बहुत ही ज़्यादा पसंद करते हैं। और मेरी तो कोशिश हमेशा यही होती है कि हम अपने आउटफिट्स में थोड़ा सा अपना कल्चर को ज़रूर रिप्रेजेंट करें, ताकि एक हमारी जैसे कि पहचान जो होती है ना वो वहाँ तक जाती है, इसी ज़रिए से हम पहुँचा सकते हैं। तो कोशिश हमारी यही होती है। इसके अलावा भी अभी मैं यही बात कर रही थी कि हमें इंटीरियर में इतनी काम करने की शदीद ज़रूरत है, क्योंकि देखिए सबसे ज़्यादा चीज़ है अवेयरनेस और उनकी मेंटल काउंसलिंग के ऊपर जब हम काम करेंगे ना तभी हम उनको अवेयर कर सकते हैं, अदरवाइज हम नहीं कर सकते ना। तो ये बहुत एक पूरा मेरे ख्याल से मेंटल हेल्थ के हवाले से हमारी एक बार टीम गई भी है इंटीरियर में, कि वहाँ पर 2 दिन बैठ के उन्होंने फीमेल्स को सारा गाइड किया था कि आपने इस तरीके से देखिए, अब तो काफ़ी सारी चीज़ें, एजुकेशन को आप ले लें,
या कि आप रिसाइकलिंग को आप ले लें, यही जो हम वाटर सीवरेज के हवाले से हम कह रहे हैं, तो बहुत सारी चीज़ें हैं, हम कर भी रहे हैं और हमें करने की भी ज़रूरत है। क्योंकि जब तक हमारे यहाँ पे क्या है, अवेयरनेस की बहुत ही ज़्यादा, हमने वही रोज़ सुबह उठ गए, वही सब बच्चों के साथ जो काम किया। अच्छा, और दूसरी बात ये है इंटीरियर्स में क्या, बल्कि मैं आप कहूँगी कि लोअर मिडिल क्लास फैमिलीज़ की भी मैं बात करूँगी कि जहाँ पर हम एजुकेशन को इम्पोर्टेंस देते हैं ना, वहाँ नहीं मिलती है। वहाँ कहते हैं हमारा रोज़गार ही पूरा नहीं हो रहा, हम बच्चों को कैसे पढ़ाएं। हमारे पास अगर हमने उन बच्चों को पढ़ाई में लगा दिया तो जो रोजी रोटी है वही हमें नहीं मिलनी है। तो ये सारा बस डिपेंड करता है कि हमें उन्हें मेंटल काउंसलिंग करके उनकी अवेयरनेस करनी चाहिए। उन्हें हम कोशिश हमारी पूरी होती है कि हम उनको इस तरह के सेशंस दें। यहाँ कराची की खवातीन को तो हमने जब उनके बिजनेस लगाए, उन्हें पहले ही उनकी ऑनलाइन बैंकिंग का सिस्टम उन्हें समझाया। कोई इतना मुश्किल नहीं है। अभी भी डिपेंड करती हैं, हमारे भाई का होगा, हमारे फादर का होगा, बेटे का होगा, कोई इतना इशू नहीं है। कोई इतने आपको डिफिकल्ट नहीं करना, ना आपको घर से बाहर जाना है, घर बैठे ये सारी चीज़ें हो जाती है। आज वो काफ़ी रिलैक्स हैं और बहुत अच्छे से कर भी रही हैं। तो यही है कि सब उनको बताना पड़ता है, उनको ट्रेन करना पड़ता है। तो बस इस तरीके से ये है कि हम बहुत हद तक उनको अवेयरनेस कर दे रहे हैं। और डिफरेंट जैसे कि अभी हमारा एक बड़ा वो चल रहा है रिसाइकलिंग के ऊपर से, कि उनको हम किस तरीके से बताएं कि आप इन चीज़ों को फेंकें ना, ज़ाया ना करें, उनको रिसाइकलिंग लेके अपने घर की चीज़ों को ही किसी ना किसी ऑल्टरनेट में आप ले लें। दूसरा, आप सफाई का निज़ाम भी आप देखें, हमारे यहाँ कोई नहीं होता। जो ये इस तरह के जो इंटीरियर आप कह दें या कि बहुत ही ज़्यादा मिडिल क्लास, लोअर मिडिल क्लास, वहाँ पर सफाई का भी ये लोग समझते नहीं हैं। तो हमारे इस तरह के भी सेशंस होते हैं कि हम उन्हें समझाएं। साथ ही एजुकेशन को भी हम लेकर चलते हैं कि अपने बच्चों की स्टडीज़ पे बहुत ज़्यादा फोकस करें। बच्चों को प्लीज़ उनका टाइम ज़ाया ना करें, उनकी स्टडीज़ बहुत ज़्यादा ज़रूरी है। बिल्कुल, आपने बिल्कुल सही फरमाया कि हमारे पास अवेयरनेस की बड़ी कमी है। एक रेशो कुछ अर्सा पहले मैं पढ़ रही थी तो मुझे नज़र आया, जिस तरह आपने अकाउंट्स की बात की, हम तो बिजनेसेस की बात कर रहे हैं, लेकिन उस रेशो में कुछ इस तरह था कि मेरा ख्याल है कोई 20% से भी कम रेशो है हमारी ख़वातीन का जो पाकिस्तान में इस वक्त जो बैंक अकाउंट्स होते हैं ना, उनके बैंक अकाउंट से घबराती हैं, बहुत ज़्यादा घबराती हैं। पता नहीं क्यों, ऐसा क्या हो गया, हमें जाना पड़ेगा। भाई अब कोई जाना नहीं है। हमारे साथ काफ़ी ऐसे बैंक्स भी होते हैं कि जो हमें ये सहूलत भी देते हैं कि हम ऑनलाइन बैंकिंग उन्हें घर बैठे, कुछ भी आपने नहीं करना है, बस आपने एक मैसेज करना है, सारी इंस्ट्रक्शंस आपको मिलती जाएंगी और आपका बैंक अकाउंट खुल जाएगा। जी। तो बस यही होता है कि उन्हें काफ़ी हद तक तो हम लेकर आए जो हमारे साथ कनेक्टेड खवातीन थी। बहुत अच्छी बात है, तो बस बहुत अच्छी बात है। तो असां वटि इहो भी हिकु फैक्टर आहे त अॼु बि असांजी औरत एतिरो इन्हनि टेक्निकल शयुनि खां परे आहे, या इनखे टेक्निकल शयूं चइजे या ओनरशिप चइजे, इनखे छा लफ़्ज़ चइजे। त अॼु जॾहिं पाकिस्तान जे रेशो में बैंक अकाउंट जो ॾिसो त उहो सिर्फ़ु 20% खां बि घटि हिकु रेशो आहे जेको औरतुनि जे नाले सां अकाउंट्स आहिनि। अदरवाइज़ जेको 80 या 85% जेको रेशो आहे उहो मर्दनि जो अकाउंट आहे। सो इतां ई ख़बर पए थी त असांजी औरत केतिरी एम्पावर आहे। डिस्क्रिमिनेशन आहे हिते औरत सां, मां इहो वेरी सॉरी टू से बट इट्स अ फैक्ट त हिते औरत खे जेको आहे सो बिल्कुलु हिकिड़ी मार्जिनलाइज़ कम्युनिटी सम्झी करे ऐं उनखे घर ताईं महदूद रखियो वञे थो। 80% खां बि मथे हूंदो इहो रेशो, वरी तव्हां रिसर्च करे। हाँ बिल्कुल, कुछ मूंखे भी कुछ ईअं थो यादि अचे त को 18% या 17% कुछ एग्जैक्टली हाणे मुंहिंजो फिगर ज़हन में न पियो अचे। उहो हिकु रेशो आहे जेको सिर्फ़ु असांजी औरतूं जेके अकाउंट होल्डर्स आहिनि, अदरवाइज़ जेके तमामु मर्द हज़रात आहिनि उन्हनि जा असां वटि अकाउंट आहिनि। त ॾिसो इतां हाणे अगरि ॾिठो वञे त अकाउंट अगरि घर में तव्हां वेही का ईअं डिस्कशन कयो त अकाउंट हिकु चवण जे लाइ नॉर्मल शइ आहे, पर अगरि हुन वटि अकाउंट न आहे त पॉसिबिलिटी इहा बि आहे त शायदि CNSI बि न हूंदो। CNIC न हूंदो त शायदि असां जाइदाद मां हिसो बि असांखे कोन ॾियणो पवंदो। अकाउंट न हूंदो त शायदि हुन वटि पंहिंजी उहा पावर बि न हूंदी त पाण वटि पैसा रखी सघे। त इहे फैक्ट असांजी दुनिया में जी सोसाइटी है। नहीं, बाज़ औक़ात ऐसा भी हुआ है कि हमारे जब काउंसलिंग होता है, अभी हमने लीगल एडवाइजरी सर्विस की तरफ से भी हमने उनको ट्रेनिंग्स दी थी। घर के मेल हजरात भी एतराज़ नहीं करते, बट हमारी औरतों को डिपेंडेंट होना बहुत पसंद है। आई थिंक वो कहती है नहीं भाई ने कर लिया, हस्बैंड ने कर लिया, अब्बू ने कर लिया, हालांकि उनकी तरफ से कोई ऐसी रिस्ट्रिक्शंस नहीं होती हैं आजकल, क्योंकि सोसाइटी में बहुत बड़ा चेंज आ गया है। सभी ने पता है कि एक अब घर का जो फ़र्द है अगर वो कमा रहा है तो उससे घर का खर्च पूरा नहीं होना है। तो वो राजी खुशी अगर वो कह भी रहे हैं कि हमारी फीमेल्स जा रही हैं, काम करिए घर में बैठ के और हमें कोई एतराज़ नहीं है, नहीं अगर इनका हो गया तो हमें कोई आसान नहीं है। बस अजीब सी एक उनकी सोच है। ये ज़रूरत, इंडिपेंडेंट होने की ज़रूरत और उसकी अहमियत जी उसका उनको पता नहीं है। तो इसलिए कह रहे हैं कि भाई ठीक है। और वो ट्रस्ट फैक्टर बहुत इम्पॉर्टेंट है कि वो अपने
फादर पे, भाई पे, हस्बैंड पे ट्रस्ट कर रही या हैं। तो शायद उनके अंदर वो कॉन्फिडेंस हाँ। नहीं है, शायद मैं गलत कर दूंगी, Confidence मुझसे भी है। नहीं होगा, मैं हैंडल नहीं करना, ये क्या लैक ये ऑफ भी है। अवेयरनेस ही है उनके ये अंदर। भी है, बिल्कुल है। जैसे महविश ने या हमने पहले दफ़ा अगर माइक फीवर हमें जी। हुआ होगा तो जब आपको करते हैं स्विमिंग में बच्चों को आप पानी में देखें, पुरानी वीडियोस हम अपनी भी देखेंगे तो जी, उस exactly। वक्त तो ये कॉन्फिडेंस बिल्डिंग। और आपने जो बात की कि आपके इदारे या आप जैसे और सारे इदारे जो गवर्नमेंट के भी काफ़ी वुमेन इकोनॉमिक एम्पावरमेंट के प्रोग्राम्स चल रहे हैं, NGOs के चल रहे हैं, तो हैंड होल्डिंग की ज़रूरत है। जी, बिल्कुल, जैसे हम exactly। बच्चे को बड़ा होने के लिए हाथ पकड़ते हैं, कुछ ना कुछ उसको सपोर्ट देते हैं, इसी तरह भले हमें वो औरत बड़ी है, उसके बच्चे भी हैं, लेकिन उसको कारोबारी बनने के लिए, उसको एम्पावर होने के लिए हमें किसी न किसी को हैंड होल्डिंग करनी पड़ेगी, हाथ पकड़ के उसको उस रास्ते पे लेकर आना पड़ेगा। सही। तो ये जब तक हम करेंगे तो ये फिगर्स, बैंक अकाउंट ओपनिंग, बैंक के जो फटीक्स हैं, भाई इनकम कहाँ से आती है आपको, आजकल तो बैंक वाले ये भी पूछ रहे हैं ना। मैंने ये एक अलग मसला है। लास्ट वीक मेरी मिसेज हाउस वाइफ है, मैंने उनसे बैंक से पूछा कि मुझे अपनी मिसेज का अकाउंट खुलवाना है, तो भाई सोर्स ऑफ इनकम देना पड़ेगा। बिल्कुल। अब उसका सोर्स ऑफ इनकम तो कोई है नहीं, वो हाउस वाइफ है। हाँ, अगर वो कारोबार करती है तो फिर तो अलग बात है। तो अब ये लिमिटेशंस भी हैं। फिर शनाख्ती कार्ड भी हो, और शनाख्ती कार्ड हमारे घरों में काफ़ी ख़वातीन के शनाख्ती कार्ड एक्सपायर हो जाते हैं, पता ही नहीं पता चलता। ही नहीं चलता, बिल्कुल। ठीक है, तो ये मल्टीपल रीजंस हैं जो अहमियत, अफादियत और सारी इसमें कंट्रीब्यूशन। सही जी। अच्छा जी, जल्दी से ब्रेक की तरफ वेंदा सी, कुछ ॿियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि, तव्हां खे असां सां गॾु रहणो आहे। मिलूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी, वेलकम बैक। अच्छा जी, प्यारी प्यारी ॻाल्हियूं करण सां चाहियूं था इन प्रोग्राम में। अच्छा, कुछ हिकिड़ी ॻाल्हि नंढड़ी जेका रहिजी वई, मां थोरो सो उन तरफ़ बि वञणु चाहियां थी। असां किथे बिहेवियर्स जी ॻाल्हि पई कई, उहे बिहेवियर्स जेके असांखे पर्सनल लाइफ में त नज़र अचनि था, पर हिन वक़्तु थोरो सो स्टूडेंट्स ते फोकस करे ऐं मां थोरो सो उन्हनि बिहेवियर्स जे बारे में ॻाल्हाइणु चाहींदमि। छा असां वटि टाइम सां गॾु बिहेवियर जी चेंजिंग बि नज़र अची रही आहे माण्हुनि में, स्टूडेंट्स में, टीचर्स में? जी महविश, तमामु सुठो ज़बरदस्त सवाल कयो तव्हां। हाणे ईअं आहे त जीअं सिद्दीकी साहब थोरी देरि पहिरियां चयो त जेका तरबियत आहे, एजुकेशन त बाद में थी मिले आहे न, जॾहिं स्कूलिंग शुरू थी थिए, उन खां पहिरियां तरबियत शुरू थिए थी, ऐं उहा तरबियत थींदी आहे घर में। घर में जेका ॿार खे तरबियत मिलंदी, उहा ई हू ॿारु रिप्रेज़ेंट कंदो। ॿारु हिकिड़ो रिप्रेज़ेंटेटिव हूंदो आहे न नंढड़ो घर जो। त अनफॉर्चुनेटली इहो चवणो पए थो त हिन दौर में जॾहिं असां हिते रहूं पिया, डिजिटल दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, त हिन में रवैयनि ते या तरबियत ते गौर नथो ॾिनो वञे। छो जॾहिं असां स्टूडेंट सां इंटरेक्ट कयूं था त उन में उहा शइ आहे ई कोन जेका असां उनखे सेखारणु चाहियूं था। तरबियत जी खोट आहे, स्टूडेंट जो बिहेवियर चङो कोन्हे, उस्तादनि सां, स्टाफ सां ऐं दोस्तनि सां बि वञे। त यूनिवर्सिटी त हिकिड़ी ईअं सम्झो हिकिड़ी मथी लेवल जी हिकिड़ी एजुकेशनल हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे, पर पहिरियों इंस्टीट्यूट ॿार जो घर हूंदो आहे। त अनफॉर्चुनेटली उहा उनखे सही न पई मिले, त यूनिवर्सिटी में अची उनजो बिहेवियर अजीब लॻे पियो, रेस्पेक्ट वग़ैरह न आहे। अच्छा, केतिरो फ़र्क़ु पए थो अगरि असां एक्चुअली एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था, त केतिरो फ़र्क़ु पए थो हिकु उन ॿार सां जेको हिकु ॾाढो ख़ूबसूरत बिहेवियर सां गॾु अचे थो, ख़ूबसूरत बिहेवियर खणी, ख़ूबसूरत बैकग्राउंड खणी क्लास में अचे थो, ऐं उहो ॿारु जंहिं तरीक़े जो तव्हां ॻाल्हियूं करे रहिया आहियो, त डिफरेंट शयूं आहिनि जेके असांखे हाणे नज़र पियूं अचनि, उहो ॿारु अचे थो, त एजुकेशन केतिरो डिफरेंटली उहो ॿारु एब्ज़ॉर्ब करे थो, इहो केतिरो तव्हां ऑब्ज़र्व कयो आहे? बेसिकली हींअर ॿारु जेको आहे पाण खे उस्ताद सम्झे थो। कुझु वक़्तु पहिरियों हिकिड़ो गानो आयो, काफ़ी जॻहियुनि ते सॼा ॿार होशियार बि हूंदा आहिनि, उस्ताद खां पहिरीं ख़बर हूंदी आहे उन्हनि खे जवाबु। ईअं बि आहे, पर हर जाइ ते ईअं न आहे, छो त उस्ताद ओवरऑल ॾिसंदो आहे न, जॾहिं रिज़ल्ट बि ईंदी आहे त उन में हूंदा 5-8% ॿार जेके वाकई अहिड़ा क्विक शार्प ऐं जीनियस हूंदा, पर अक्सर ॿार जेके आहिनि जेका यूट्यूब ते जेका नॉलेज आहे उन ते बसि ॻंढ ॿधी बीह था रहनि, त बसि इहा ई सही आहे। पर ईअं न आहे, लेटेस्ट जेका शइ आहे या जेका फील्ड रिसर्च आहे, जॾहिं ॿारु उतां थी अचे थो मुआशिरे मां, तॾहिं उहा हिकिड़ी हक़ीक़त ते ॿधल हूंदी आहे। हीअ यूट्यूब वग़ैरह त हाणे 2009-2010 खां पोइ इहे शयूं आयूं आहिनि, इन खां पहिरियां त दुनिया हुई,
दुनिया हुई हा yes. त पोइ हीउ जेको कोरोना वारो जेको पीरियड आहे ख़ासि तौर 2019-2020 खां पोइ हा इन में जेके ॿार पास आउट थी असां वटि यूनिवर्सिटी में पहुता उन्हनि में डिसिप्लिन जी खोट आहे, उन में बिहेवियर उन्हनि जो चङो कोन्हे को, रेस्पेक्ट बि हू घटि जेका असां ॾियनि था। यूनिवर्सिटी कराची जी ॻाल्हि कयां पियो। हा बाक़ी अहिड़ा सुठा ॿार बि हूंदा जेके सिंध जे ॿियनि ज़िलनि में आहिनि जंहिंजा पेरेंट्स उन्हनि खे सुठी तरबियत ॾियनि था, उहे ॾाढा ब्राइट आहिनि ऐं उहे जॾहिं ॻोठनि मां ॿाहिराड़ियुनि मां अचनि था त हिते कराची जे ॿार खे डिफीट कनि था जॾहिं कॉम्पिटिशन थिए थी त रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे। सही। अच्छा, त अगरि असां फ्यूचर जी ॻाल्हि कयूं था, हे त असां हींअर जी ॻाल्हि कई ऐं असां कोविड वारे पीरियड जी ॻाल्हि कई जंहिंमें असां ऑनलाइन एजुकेशन जी तरफ़ हलिया वियासीं। शायदि वन ऑफ द रीज़न इहो बि आहे त असां उन्हनि उस्तादनि खां परे थी वियासीं जेके उस्ताद असांखे उहा तरबियत ॾींदा हुआ। त अगरि असां हाणे जी ॻाल्हि कयूं था, हींअर जेको उहो ॿारु जेको हाणे त उन ओवरकम करे छॾियो हूंदो उन कोविड पीरियड खे, हाणे त उहो लाइव क्लासिस बि ॾेई रहियो हूंदो, फिज़िकल क्लासिस बि ॾिसी रहियो हूंदो, छा अॻियां उमेदु आहे तव्हांखे त छा हाणे जेको नयो बैच अचण वारा आहिनि ईंदड़ 2-3 सालनि में, उहे बैच बि इन ई बिहेवियर सां ईंदा या बिहेवियर चेंज ॾिसबो? हा ॾिसो महविश, हाणे इहो डिपेंड आहे स्टूडेंट्स ते। हींअर चैट GPT 4 वर्जन बि अची वियो आहे। रिसर्च करण जा एतिरा त तरीक़ा अची विया आहिनि जो तव्हां ख़ाली चैट GPT खे सब्जेक्ट ॾेई छॾियो त हिन ते मूंखे रिसर्च करणी आहे, उहो सॼो अची थो वञे। सो जेके ॿार उन शइ खे फॉलो कंदा उहे त बिल्कुलु कामयाबु आहिनि ऐं फ्यूचर उन्हनि जो आहे। उहे असां खां वधीक होशियारु आहिनि जेके इन शयुनि ते अमल कनि था। बाक़ी जेके इन्हनि शयुनि ते अमल नथा कनि त पोइ आउं सम्झां थो उन्हनि जे लाइ फ्यूचर ॾाढो ॾुखियो आहे, छो त हीउ डिजिटल वर्ल्ड आहे ऐं अॻियां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु अचे पियो। त असांजे शागिर्दनि खे खपे, थ्रू दिस चैनल मां इहो मैसेज ॾियां थो उन्हनि खे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे सिखनि, पंहिंजूं स्किल डेवलपमेंट कनि, पंहिंजी स्किल्स ते ध्यानु ॾियनि, त आउं सम्झां थो त उन्हनि जो फ्यूचर ब्राइट आहे। फ्यूचर ब्राइट आहे, सही आहे। अच्छा, हिते त असां स्टूडेंट जी ॻाल्हि कई, थोरो सो मां पंहिंजी फील्ड जी बि ॻाल्हि करणु चाहियां थी, असांजी इंडस्ट्री जी बि ॻाल्हि करणु चाहियां थी। तव्हां बि असांजी इंडस्ट्री जो हिसो आहियो, त मां थोरो सो इहो बि ॻाल्हि करणु चाहियां थी, इंडस्ट्री में माण्हुनि जो डिफरेंट बिहेवियर उनखे कीअं ऑब्ज़र्व कयो आहे तव्हां? मीडिया जी इंडस्ट्री में? मीडिया जी इंडस्ट्री में हा, हाणे अगेन डिपेंड करे थो माण्हूअ जे पंहिंजी तबियत ते। सुठा माण्हू बि मौजूदु आहिनि ऐं ख़राबु माण्हू बि मौजूदु आहिनि। उहे माण्हू बि मौजूदु आहिनि जेके सिखणु चाहिनि था ऐं उहे माण्हू बि मौजूदु आहिनि जेके सिर्फ़ु टाइम पास करणु चाहिनि था। ठीकु आहे। सो हाणे इहे सॼो बिहेवियर आहे, इंटरनल बिहेवियर। पर काफ़ी माण्हू असां ॾिसंदासीं त हू जॾहिं नवां आया हुया त उन वक़्तु उन्हनि जो बिहेवियर कहिड़ो हुयो ऐं हाणे शायदि हू ग्रो करण खां पोइ, लर्न करण खां पोइ उनजी बिहेवियर में चेंज आई आहे। त इहो बिहेवियर तव्हांजी सिख्या जो उहो हिसो आहे जेको तव्हां सिखंदा रहो था माण्हुनि खां। पर जेकॾहिं मूं वटि अंदरि सिखण जी क्वालिटी न आहे, ऐं सिखां कोन थो, लर्न नथो कयां या सुठे ऐं ख़राब जे में डिफरेंस नथो कयां, त मुंहिंजी पोइ तबियत उअं ई रहंदी ऐं आउं नेगेटिव ई रहंदुसि, नेगेटिव ॻाल्हाईंदो रहंदुसि, नेगेटिव सोचींदो रहंदुसि। मीडिया जो हिकिड़ो पॉज़िटिव एस्पेक्ट चऊं या अञा सुठो एस्पेक्ट इहा त असां जहिड़ा माण्हू, तव्हां ऐं असां जहिड़ा माण्हू हिकिड़े डिफरेंट लेंस सां असां दुनिया खे ॾिसूं था ऐं उनखे एनालाइज़ करे ऐं हिकिड़े अहिड़े तरीक़े सां पेश कयूं था जीअं उन मां ॿिया माण्हू सिखनि बि सही। सो इहो हिकिड़ो अहिड़ो फैक्टर आहे। हाणे जेकॾहिं उहो महविश या काशिफ़ या कोई बि एज़ अ होस्ट हो उन मसइले खे सिर्फ़ु मसइलो पेश करे ऐं सुबुह जो उथी मरी विया ऐं आयासीं त बारिश पई, हीअ हालत थी वई आहे, हू हालत थी वई आहे। पर ख़ुशगवार मौसम आहे, इहे पॉज़िटिविटीज़ फैलाइणु ऐं उन्हनि मसइलनि में ओनरशिप पैदा करणु। मिसाल घर ख़राबु आहे त घर त सफ़ा कयूं था न, साफ़ु कयूं था। बिल्कुलु बिल्कुलु। घर जे ॿाहिरां जेकॾहिं कचिरो पियो आहे उहो सिर्फ़ु सरकार जी ज़िमेदारी छो आहे? पंहिंजी बित आहे न। ऐं इहो नथो चवां सिर्फ़ु पंहिंजी ई आहे, पंहिंजी बि आहे। जी शहरनि में ॾिसो हिन वक़्तु हीउ जेको टाइम आहे सभिनी जे घरनि में सफ़ाइयूं थींदियूं हूंदियूं, पंहिंजा घर धोई ॿाहिरि पाणी ईंदो, वरी उहो ई पाणी उन्हनि जे घरनि जी गाॾियुनि सां, मोटर साइकिलुनि सां या माण्हू जेके हुन जे घर जा रहवासी उहो वरी कचिरो वरी अंदरि हली वेंदो। हाणे इहे रवैया उहे आहिनि जिन खे होस्ट या RJ या कंपेयर ॾिसे थो, एनालाइज़ करे थो, उन मां सॉल्यूशन्स कढे थो ऐं माण्हुनि खे सॉल्यूशन्स ॿुधाए थो। सही सही, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां
उन्हनि बिहेवियर्स खे जेके असांजे इंडस्ट्री में थी रहिया आहिनि उन्हनि खे तव्हां नॉर्मल घर सां कनेक्ट कयो आहे। वक़्त जी खोट आहे न त कुझु नाला वठूं असां त के सुठे बिहेवियर में आहे, फला बिहेवियर में आहे, पर जी वक्त जी खोट है। जल्दी से एक आखिरी गाल की तरफ आना चाहें थे आयुष साहब, आपकी तरफ आना चाहूँगी। और इस वक्त जिस तरह बहुत ही खूबसूरत तरीके से फील्ड में काम कर रही हैं, तो ज़रा सा मैं जानना चाहती हूँ इस वक्त आम औरत के लिए, उनके लिए कोई अगर आप मैसेज देना चाहें कि कितने रिसोर्सेज इस वक्त हमारे पास हैं जो एक टैप के मोहताज हैं या एक कनेक्शन के मोहताज हैं, कितने रिसोर्सेज हमारे पास हैं आम वुमेन के लिए खुद को एम्पावर करने की या कोई भी बिजनेस करने के लिए? देखिए, सबसे पहले तो अभी यहाँ पे बिहेवियर की बात हो रही थी ना, तो बिहेवियर में तो मैं कहूँगी कि फीमेल्स को भी बहुत ही ज़्यादा, क्योंकि आजकल पेशेंस किसी में रहा नहीं है। आज की जो सोसाइटी और जो हमारा क्राइटेरिया, इसमें हमें पेशेंस सबसे ज़्यादा ज़रूरी है कि आपने कोई भी सर्कमस्टेंस से, कोई भी हालात हो, कुछ भी हो आप, क्योंकि हालात मोस्टली बहुत ही ज़्यादा, किसी के साथ फाइनेंशियली क्राइसिस है, किसी के साथ हेल्थ के इश्यूज़ हैं, कुछ भी है, सबसे पहले तो आपने ये करना है, अपने आप को रिलैक्स रखना है पॉजिटिव थिंकिंग के साथ। और इसके अलावा आपने सबसे पहले अपने आप को देखना है कि आपके अंदर क्या क्वालिटीज़ हैं, ठीक है ना। ज़रूरी नहीं है कि वो मेरी नेबर में वो कुकिंग अच्छी करी है तो मुझे भी कुकिंग ही करनी है, अगर वो मेरी नेबर पार्लर अच्छा चला रही है तो मैं भी। आप अपनी क्वालिटीज़ को देखें, अपने आप को जजमेंट करें कि मैं क्या कर सकती हूँ, ठीक है ना। फिर उसके बाद आप उसके ऊपर करें, और जब इंशाल्लाह आप समझ सकती हैं कि हाँ मुझे, और अगर इसके बावजूद भी अगर आप नहीं कर सकती हैं तो हम काफ़ी सारी ऐसी ऑर्गेनाइजेशन हैं जैसे हम हैं, हम उनको ट्रेनिंग्स देके, सेशंस देके हम उनको बता सकते हैं कि आप ये नहीं, ये आप काम कर सकती हैं, और आपने किस तरीके से काम करना है, किस तरीके से अपने प्रोडक्ट्स को मार्केट में लेके आना है, उसको किस तरह से डिस्प्ले करना है। तो बस सबसे पहले तो मैं यही कहूँगी, पेशेंस रखें, अपनी क्वालिटीज़ को जानें, और उसके बाद ज़रूर कोशिश कीजिए कि कर लें अब, क्योंकि वक्त ऐसा है, कर लें। सिर्फ गॉसिप करने, टीवी चैनल्स देखने या टेंशन डिप्रेशन लेने से अच्छा है कि आप कुछ भी स्टेबल हो जाएं, अपने पैरों पे खड़ी हो जाएं, ताकि एक जो फीलिंग होती है इससे बहुत हमारी, समझ लें कि हमारा जो घर का माहौल है वो भी काफ़ी अच्छा हो जाता है, एक डिपेंडेंट फीलिंग आ जाती है, बहुत अच्छा एक हो जाता है। ठीक है जी, थैंक यू सो मच आपका हमारे साथ होने के लिए। तहां जी भी मीन सां वरी महिरबानी, तहां जी भी कश साहब। अच्छा, तहां जी महिरबानी से थोड़ी देर पोइ कंदासीं, कुझु आवाज़ ॿुधूं पिया असां, उन खां पोइ महिरबानी कंदासीं। अधूरी महिरबानी तव्हां तयार, मथां ख़बर पए थो चवंदा महिरबानी थी, बसि कमु पूरो थी वियो। सो आख़िर में तव्हांजी आवाज़ ॿुधणी कोशिश कयूं था, जेकॾहिं हाशिम भाई साथ ॾे त बस पोइ त कोशिश कामयाबु आहे तव्हांजी, उन खां अलावा जी गारंटी कोन्हे, हाशिम भाई सां गॾु कोशिश कामयाबु आहे। जी 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 प्लीज़, जी जी प्लीज़। एजुकेशन जे बारे में आहे त शेख अयाज़ चए थो त सदा आहे साह खे, सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा, ढव बिना ढोला नाहे साञा सूंहं जी। सो एजुकेशन असां वटि 3 नंबर जो मसइलो आहे सिंध में। पहिरें नंबर मसइलो बुख जो आहे, ॿिए नंबर ते सिहत जो आहे, जेका मिस आयशा बि ॻाल्हि कई। 3 नंबर ते तालीम अचे थी, त सिंध हुकूमत खे घुरिजे त महिरबानी करे एजुकेशन में एमरजेंसी नाफ़िज़ कई वञे ऐं को अहिड़ो प्रोग्राम इनिशिएट कयो वञे जंहिंसां तइलीम जे ज़रिए गुरबत बि ख़तमु कई वञे। बिल्कुलु बिल्कुल, थैंक यू सो मच। तव्हां टिनी जो हिकु दफ़ो ॿीहर असां गॾु हुजण जे लाइ। आख़िर में जी तव्हांजो आवाज़ शामिल थी रहियो आहे। नाज़रीन, तव्हां सां इंशाल्लाह 2 ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थींदी। असांखे अल्लाह हाफ़िज़ त चवण ॾियो हाशिम भाई, मतिलबु 2 ॾींहंनि जो गैप आहे, अल्लाह हाफ़िज़ सही तरह चवण ॾियो। इंशाल्लाह वरी मुलाक़ात तव्हां सां मंडे ते थींदी, नईं ॻाल्हियुनि सां गॾु, नईं वीकेंड ॾाढो ज़बरदस्त सां असां बरसाती वीकेंड इंशाल्लाह इंजॉय कंदासीं, ॾाढो थधो थधो कराची इंशाल्लाह ॾिसंदासीं। मुलाक़ात वरी तव्हां सां मंडे ते थींदी, तेसि ताईं आलो 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 आलो, हाँ बिल्कुलु, भीगा मौसम असां ॾिसंदासीं इंशाल्लाह। मंडे ते मुलाक़ात थींदी नईं ॻाल्हियुनि सां गॾु, नईं सोचनि सां गॾु, नईं कंहिं तमन्नाई सां गॾु, नईं कंहिं हिकु लहर सां गॾु ज़िंदगी जे। तेसि ताईं सभिनी खे दुआनि में रखंदा यादि। अल्लाह हाफ़िज़ जी। काशिफ़ साहब, रूह खे जियां वकोड़ो थई, रूह खे जियां वकोड़ो थई, जिए सांजी उछाल जोड़ियो थई, रूह खे जियां वकोड़ो थई। हाय निहार बंसरी तुंहिंजी, हाय में हार बंसरी तुंहिंजी, एतिरा सॾ जो अॼु त ॿोड़ियो थई,
जो अॼु तगोड़ियो थई जीअं सांजी छा त जोड़ियो थई रूह खे वञो जिया